रहियाम सजण ओताकू करे। अॼु जे हिन प्रोग्राम में जेको प्रोग्राम आहे असांजे इनकलाबी शाइर डॉक्टर आकाश अंसारी साहब सां जेका इहा रिहाण रचाई पई वञे, उन रिहाण जे मौक़े ते असांजा जेके बि दोस्त असां सां शामिल थिया आहिनि, असीं उन्हनि खे भलीकार था चऊं। ख़ासि तौर ते हीउ प्रोग्राम असांजो हिकु ई वक़्तु ज़ूम क्लाउड ते हले पियो ऐं फेसबुक लाइव ते हले पियो। हिन जी जेको आहे सो ऑनलाइन प्रोग्राम ऐं हिन जी वीडियो ऐं ऑडियो रिकॉर्ड थिए पई। गॾोगॾु ही यूट्यूब ते बि अपलोड थींदो। दोस्तनि खे गुज़ारिश हूंदी त पंहिंजा कैमरा ऑन रखनि। उन सां गॾोगॾु आउं चाहींदुसि त सभिनी दोस्तनि खे भलीकार कयां। नाला वठी असांखे जॉइन कयो आहे अहमद नदीम मेमण साहब, कैलागिरी कैनेडा खां। असां सां गॾु आहे डॉक्टर खुशहाल कालाणी साहब, उन्हनि खे असीं भलीकार था चऊं पिया। दानिश परमार साहब असांखे जॉइन कयो आहे हैंगरी खां, उन्हनि खे असीं भलीकार था चऊं। वाजिद सिंधी साहब असांखे जॉइन कयो आहे। अनीस नूर मेमण साहब असांखे हैदराबाद खां। लगारी यूसुफ साहब असांखे जॉइन कयो आहे, असीं उन्हनि खे भलीकार था चऊं। दोदो ख़ान खटियाण असांखे जॉइन कयो आहे दुबई खां, असीं उन्हनि खे बि भलीकार चऊं था। असां सां तरक़ी पसंद दानिश्वर ऐं सुठो लेखारी साईं जामी चांडियो साहब मौजूदु आहिनि, उन्हनि खे असां भलीकार चऊं था। इशफाक मेमण साहब, उन्हनि खे असीं भलीकार चऊं था। यशवंत महराज साहब असांखे जॉइन कयो आहे कैनेडा खां, उन्हनि खे बि असीं भलीकार था चऊं। अकील अबड़ो साहब असांखे हाला खां जॉइन कयो आहे। अमानुल्ला सोलंगी साहब असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि खे भलीकार था चऊं। हुबदार जागीरानी साहब खैरपुर खां, सुठो शाइर आहे, असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि खे भलीकार था चऊं। इंदिरा पूनावाला जी असांखे पूना इंडिया खां असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि खे असीं हिते भलीकार था चऊं। तव्हां ॾाढो सुठो कयो जो अॼु असां सां हिन प्रोग्राम में गॾु आहियो। सनाला अतीक साहब असां सां गॾु आहे, हर प्रोग्राम में असां सां गॾु हूंदो आहे। तमामु सुठो शाइर आहे, लेखक आहे सनावाला अतीक साहब, उहे असां सां मौजूदु आहिनि। हुसैन सहतो साहब डेवलपमेंट सेक्टर जो तमामु सुठो नालो आहे ऐं ख़ासि करे जेको इंडस्ट्रियल सेंटर जो हिते एजुकेशन जो प्रोजेक्ट हले थो, उनजा हेड आहिनि हिते खैरपुर में, उन्हनि खे असां भलीकार चऊं था। डॉक्टर शहज़ाद अली शेख साहब खे असीं भलीकार था चऊं। अब्दुल्ला सोलंगी साहब खे, इलाही महर साहब खे, मुमताज़ खादिम मेमण साहब खे असीं भलीकार था चऊं। उहे सदाईं असांजे प्रोग्राम में असां सां गॾु हूंदा आहिनि। असां सां आबिद सईद फुल साहब असां सां मौजूदु आहे। असांखे शिराज सिंधू साहब असांखे जॉइन कयो आहे राणीपुर खां, उन्हनि खे बि असीं भलीकार था चऊं। इंतज़ार अहमद कलोड़ो, उन असांखे जॉइन कयो आहे सखर खां, असीं उन्हनि खे बि भलीकार चऊं था। गुलाम कादिर चानियो साहब ऐं इंतज़ार अहमद कलोड़ो साहब, काशिफ सिद्दीकी साहब, वकास यासीन आरई साहब, वसीम अहमद साहब, अमजद शर साहब, अहमद नदीम मेमण साहब असांखे कैनेडा खां जॉइन कयो आहे। ज़हीरुद्दीन बाबर बोयो साहब असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि खे बि असीं भलीकार था चऊं। वसीम निज़ामानी साहब, अमानुल्ला जग साहब, मंज़ूर गुरमाई साहब ऐं हबीब दारी साहब खे बि असीं हिन प्रोग्राम में भलीकार था चऊं। मंज़ूर गिलाल साहब असांजे गंबट खां जॉइन कयो आहे, उन्हनि खे भलीकार था चऊं। आशिक़ लाशारी साहब ऐं ॿिया सभई दोस्त जेके असां सां शामिल थियनि पिया, शामिल थींदा, असीं उन्हनि खे भलीकार कंदा रहंदासीं। ऐं आउं हींअर गुज़ारिश कंदुसि असांजे मेज़बान दोस्त रमेश राजा साहब खे त हू असांजे शाइर, इनकलाबी शाइर असांजे आकाश अंसारी साहब जो सरसरी तौर ते थोरो तारीफ़ कराइनि ऐं अॻिते प्रोग्राम खे वठी हलनि। मंज़ूर सेठार साहब असांखे जॉइन कयो आहे, तव्हां जी वॾी महिरबानी। जी रमेश राजा। मंज़ूर साईं ऐं ॿिया समूरा दोस्त, सभ खां पहिरियों त जेको अॼु कराचीअ में जहाज़ जे हादसे वारो तमामु दुखदायक जेको इंसिडेंट थियो आहे, असां चाहींदासीं त हिकु मिंट उन जे लाइ बि ख़ामोशी अख़्तियार कयूं। ऐं उन खां सवाइ जेको असां ॾिसूं था पिया त पूरी दुनिया में 52 लख माण्हू हीअ जेको वबा हले थी पई उनजो शिकार थी चुका आहिनि, जंहिंमें पाकिस्तान जा तक़रीबन अॼु 1000 खां अंग मथे टपी चुको आहे। सिंध में जेको आहे 340 थी विया आहिनि हिन वक़्तु।
इहे सभु माण्हू जेके अजल जो शिकार थियनि पिया, जेके असांखे छॾे वञनि पिया, असां हींअर जेको आहे ख़ासि करे जेको जहाज़ जो हादसो थियो आहे उनजे लाइ 1 मिंट जी जेका आहे ख़ामोशी इख्तियार कयो। साईं, ख़ामोशी इख्तियार करण जी वॾी महिरबानी। 1 मिंट थी वियो ऐं इन क़िस्म जा हादसा कुदरती तौर ते थी वञनि था जेके न थियणु खपनि, पर जेके बि उन में तकलीफ़ में आहिनि उन्हनि सां असांखे हमदर्दी आहे। सो हाणे हलूं था त अॼु जो जेको असांजो महिमान आहे उनजो तारीफ़ करण लाइ मूंखे चयो वियो आहे त अॼु जो महिमान बिल्कुलु तारीफ़ जो मुहताज कोन्हे, पर रस्मी तौर ते इहो ॿुधाईंदो हलां त असांजो अॼु जो महिमान 63 साला अल्लाह बख्श अंसारी 25 दिसंबर 1956 ते बदीन जे भरिसां तंहिं ॻोठ में ॼाओ। डॉक्टरी, सियासत, सहाफ़त, पर शाइरी ज़रिए आकाश अंसारी तौर रोशन थियो। क्लासिकल दौर जे शाइरनि खे छॾे करे उन दौर जे अयाज़, तनवीर, बुखारी ऐं ॿियनि सुठनि शाइरनि जे विच में नमूदार थियणु तमामु ॾुखियो कमु हो, जेको साईं जन पंहिंजे तारीख़ी जेके हवाला पंहिंजे शाइरीअ में ॾिना, जेको हीणनि सां हमराही कई ऐं ॾुखियनि सां गजण जूं ॻाल्हियूं कयूं ऐं जेके जिदोजहद जूं ॻाल्हियूं कयूं, उन सां उन्हनि जे विच में बि हिकु इनकलाबी शाइर जे तौर ते नमूदार थियो। हिकु संदसि शाइरीअ जा जेके किताब हिन वक़्त ताईं त 2 अची चुका आहिनि, जिन में हिकिड़ो कीअं रहां जलावतन, जेको मुंहिंजे नाले जे मुताबिक़ तक़रीबन 8 उन जा एडिशन जेके आहिनि उहे अची चुका आहिनि। त पर पाण इहो सम्झूं था त जॾहिं बि कंहिं शाइरीअ जो किताब पाण पढ़ंदा आहियूं, कंहिं बि शाइर जो, त उन मां सॼे किताब में 100 आइटम हूंदा त उन मां 15-20 आइटम पाण खे पसंदि ईंदा आहिनि, ऐं वरी अहिड़ा ई किन माण्हुनि जा 10 किताब बि लिखियल हूंदा, उन्हनि खे वरी असां तव्हां जहिड़ा ॿिया साञावंद गॾिजी हिकिड़ो सिलेक्टेड वर्सिस जो किताब छपाईंदा आहियूं। पर असांजो डॉक्टर आकाश अंसारी उहो शाइर आहे जंहिंजे कीअं रहां जलावतन या जेको ॿियो किताब अधूरा आहे, उन में उहो बि अहिड़ो आइटम कोन्हे जो चइजे त भई ही मूंखे नथो वणे, यानी ईअं थो मूंखे लॻे त हिन जा 2 किताब जेके आहिनि ठाहे छपाए पेश कया आहिनि। त इहो माना हिननि जी जेका आहे मजता आहे जो हिन जी शाइरीअ जो हिकु आइटम माण्हुनि खे इलाहिनि खे त बर्दबान यादि आहे, पर हर कंहिंखे उहो वणे थो, पढ़ण में मज़ो अचे थो। इन खां सवाइ साईं जन जी शाइरी जेका आहे उहा ॻाई तमामु घणे अंदाज़ में वई आहे, ऐं पाकिस्तान जे वॾनि फनकारनि जंहिंमें आबिदा परवीन आहे, मेहदी हसन आहे, मूं त ॿुधो आहे त लता मंगेशकर बि कोई साईं जो कलाम जेको आहे कंहिं सिंधी फिल्म जे लाइ ॻायो। संदसि ख़्याल में रवानी, रिदम ऐं पुख़्तगी आहे, हुनजे संदसि किताब मां ई किथे पढ़ियो त खेसि वरी जेको आहे आज़ाद नज़म ज़्यादा वणे थो। बहरहाल
असांजो ही शाइर जेको आहे उहो जॾहिं हिनखे एतिरो घणो ॻायो वियो आहे त उहो अवामी बि थी वियो आहे ऐं जॾहिं जलसनि में एतिरनि माण्हुनि खे झुमाए थो त हू इनकलाबी बि आहे, रूमानवी बि आहे, इनकलाबी बि आहे। इहे सभु ख़ुसूसियतूं आहिनि। बाक़ी अचो त ख़ुदि हिन में मौजूदु आहे असां सां गॾु ऐं उनखे असां ॿुधंदासीं। वरी जेको आहे रीन्यू थींदासीं। जेके असां इन वक़्त ताईं संदसि शेर ॿुधाइनि उहे बि ॿुधाईंदो ऐं नवां शेर बि ॿुधाईंदो। विचूर लॻभॻि पंहिंजो जेको आहे हिन प्रोग्राम जो इहो रहंदो। अच्छा, ही हादसो जेको थियो जहाज़ जो, इन जे करे थोरो साज़ संगीत जो जेको प्रोग्राम असां ठाहियो हो उनखे असां थोरो जेको आहे मक़सदु मुख़र करे छॾियो आहे। इन जे करे छो त मूंखे 2 बजे 3 बजे खां वठी दोस्तनि जा इस्लामाबाद मां ऐं ॿियनि हंधनि तां फ़ोन पे आया, मैसेजिस पे आया त या त प्रोग्राम हूंदो न हूंदो, छा हूंदो। त उन जे करे उहो कोन्हे, बल्कि उनखे झुंगारबो, गुनगुनाइबो ऐं इहे सभु जेके रंग इन जे अंदरि शामिल ज़रूरु हूंदा। त हाणे डॉक्टर आकाश अंसारी साहब जी शाइरीअ खे ॿुधाइण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि, जीअं त साज़ वारो प्रोग्राम कैंसिल आहे त आबिद सईद जेको आहे इंजीनियर आहे, असांजो दोस्त आहे, उहो वेठो आहे, उनखे चवंदासीं त हू हिकिड़ो कलाम जेको आहे झुंगारे। आबिद सईद फुल साहब। ऐं बहरन मां मंज़ूर ऐं जवाद हैदर हंगरी मां ऐं लाहौर मां जेको अनवर चांडियो साहब जा जेके नवां दोस्त शामिल थियनि था उन्हनि जी बि वॾी महिरबानी। हैदराबाद मां प्रोफेसर सुरेश कुमार वाधवानी साहब शरीक थिया आहिनि, उन्हनि खे भलीकार चऊं था। बिल्कुलु सही। तूं मौजूदु आहीं या काॾे निकिरी वियो आहे? जी बिस्मिल्लाह। जी सर, बिल्कुलु मौजूदु आहियां। पहिरियों सभ खां पहिरियों सभिनी खे हक़ मौजूदु ऐं जेके बि मान वारा दोस्त असां सभिनी जा वेठा आहिनि उन्हनि सभिनी खे हक़ मौजूदु। अस्सलाम वालेकुम मुंहिंजी तरफ़ां। मां को वॾो सिंगर न आहियां, मां को वॾो गायक न आहियां, पर जेको मुंहिंजो हाल आहे सो तव्हां सभिनी जे अॻियां। ऐं हे जेको गज़ल आहे मां ना कंदुमि साईं मोहतरम डॉक्टर आकाश अंसारी साहब जी, सो उमेद त तव्हां सभिनी खे पसंदि ईंदो। वक्त जे चीच में जिंदगी जो चलो यो थिए गिर गिलो, यार जल्दी मिलो, 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 यार जल्दी मिलो। वक्त जे चीच में जिंदगी जो चलो जो थिए गिर गिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो। जीव जबरूत जन्मन का वेरानो, साहु सामी अड़ो मिड़ई मेहमानो, तरसदो के सिताई भला काफिलो, काफिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो। वक्त जे चीच में जिंदगी जो चलो पियो थिए गिर गिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो। वक्त जे चीच में जिंदगी जो चलो पियो थिए गिर गिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो। महिरबानी साईं। वॾी महिरबानी फुल साहब। तव्हांखे हिते मैसेज बॉक्स में तमामु घणो मदाद ऐं शाबाश मिलियो, इहे तव्हांखे क़बूल कनि। हाणे असां वटि जेको आहे असांजो मोहतरम शाइर, जंहिंसां ही अॼु जी शाम मल्हाइजे पई, जंहिंसां रूह रिहाण कजे पई,
डॉक्टर आकाश अंसारी जेको आहे उहो मौजूदु आहे असांजे विच में। ऐं खेनि गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजा झुंगारे सघे थो त झुंगारे। त सिलसिले ईअं ई रखियो आहे असां त घटि में घटि 3 जेके आहिनि कलाम जेके आहिनि पंहिंजी जेके आहिनि शेर आहिनि उहे असांखे ॿुधाए, उनखां पोइ वरी असां सिलसिले में वधाईंदासीं, जंहिंमें कुझु दोस्त ॻाईंदा बि रहंदा ऐं साईं जन जी शख़्सियत ते जेको आहे हालात जो इज़हार बि थींदो रहंदो। जी डॉक्टर साहब। दोस्तो जी साईं। सब खां पहिरीं आउं सभिनि दोस्तनि जो इंतिहाई घुराईंदो आहियां जिन हिन प्रोग्राम में शिरकत कई ऐं तकलीफ़ वरिती। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त जदीद जेका साइबर दुनिया आहे उन इंसाननि खे कीअं ॻंढियो आहे ऐं उनजे सदके असीं सभु हिक ॿिए सां सॼी दुनिया जा दोस्त पाण में ॻंढिजी विया आहियूं। ऐं आउं असांजे मेज़बान दोस्तनि साईं रमेश ऐं साईं मंसूर हुजन साहब जो इंतिहाई घुराईंदो आहियां त उन्हनि मूंखे ही मौक़ो बख़्शियो। ऐं वरी बि हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनि जो इंतिहाई मशकूर आहियां। तव्हां सां को शेर कयां थो। पहिरीं चइनि दोस्त शेर ॻायो इंतिहाई शानदार। मुंहिंजो 1974 जो लिखियलु शेर आहे। भटकी पई जो दग वञे जीअं को पखियड़ो मंझि गगन। ओ भटकी पई जो दग वञे जीअं को पखियड़ो मंझि गगन। न जंहिंजो कोई आहेरो न आशियानो ऐं चमन। ओ मां बि पंहिंजे देस में, ओ मां बि पंहिंजे देस में आहियां अकेलो पिरो। जलावतन 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 जलावतन। रोज थो ज़हर पिया मरा जियां जियां मरा। ओ रोज थो ज़हर पिया मरा जियां जियां मरा। ओ जण कलाची कुन में बुढ़ा तरह। ओ याद जे दीप जीअं उझा बरा। ओ जण सलीब ते टंगियल, ओ जण सलीब ते टंगियल को सद मां हुजा बदन। जलावतन 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 जलावतन। जा मुर्क मुंह खां वई खसी त मुर्क जो आहे कसम। जा मुर्क मुंह खां वई खसी त मुर्क जो आहे कसम। मरतुरनस जो ज़ालिमो त लुड़क जो आहे कसम। ओ जीजल जे मिठड़ी थञ जे हर सुर्क जो आहे कसम। पलो कंदुसि पलो कंदुसि पलो कंदुसि पलो कंदुसि ऐं वक़्त तो सां वचन। मां कीअं रहां जलावतन, मां कीअं रहां जलावतन, मां कीअं रहां जलावतन। जी साईं। हेलो, असांखे जॉइन कयो आहे नज़ाकत सादिक फ़कीर साहब मिठी खां। असीं उन्हनि खे बि भलीकार चऊं था। नज़ाकत सादिक फ़कीर साहब
ऐं असीं उन खां बि साईं आकाश अंसारी जो ज़रूरु कलाम ॿुधंदासीं। ऐं असां सां जेके बि दोस्त अॼु शामिल थिया आहिनि, जंहिंमें राजेश शेख साहब, उन्हनि खे बि असीं भलीकार चऊं था। हा निज़ाक राहत सादिक साहब, तव्हां पंहिंजो माइक खोलियो। हा आवाज़ अचे थो। असां चाहींदासीं त तव्हां साईं आकाश जो असांखे को कलाम ॿुधायो। असां जीअं अव्हांखे ॿुधायोसीं त असां साज़ बंदि कया आहिनि, तव्हां उन में हारमोनियम खे इस्तेमालु करे सघो था। त हारमोनियम सुर में शामिल थींदो आहे, जीअं आवाज़ हूंदा आहिनि उन मां बेड़ा इहा आवाज़ निकिरंदा आहिनि, त उनखे तव्हां इस्तेमालु करे सघो था। बाक़ी साज़नि खे असीं जेको वाक़िया थियनि पिया, कुझु थियूं तव्हांजे साम्हूं सादिक फ़कीर जो अलबेले रागी सादिक फ़कीर जो फर्ज़ंद सुरीलो रागी राहत सादिक जी। राहत सब खां पहिरीं डॉक्टर आकाश साहब के सलाम कंदो साईं। डॉक्टर साहब का इजाज़त वठंदो छो डॉक्टर साहब इंतई राग सां वाबस्ता माण्हू आहे। जहिड़ो असांजो हाल असीं नज़र कयूं था, का ग़लती थी वञे त माफ़ कजो। बाबा साईं जो ॻाल्हि कलाम डॉक्टर साहब जे नज़र में तव्हां नज़र कयां बंद बजंदा रहिया। नैण नींदू होया नैण नींदू होया नैण वणंदा होया पंहिंजी छिड़गनि मंझा फूल छणंदा हुया। मगर अॼु उहे वक़्त वेंदा रहिया। बंद अखड़नि मंझा बंद भजंदा रहिया। असीं बस रहियासीं अधूरा अधूरा। असीं बस रहियासीं अधूरा अधूरा। न के इश्क आतिश फुशाती उभामियो नहीं दीप दिल मां आवाजो उजामियो। न सूरनि जी शिदत खां शोलो बणियासीं न सिगरेट जो को फुलोती छणियासीं। दुखियासीं जलियासीं अधूरा अधूरा। दुखियासीं जलियासीं अधूरा अधूरा। असीं बस रहियासीं अधूरा अधूरा। असीं बस रहियासीं अधूरा अधूरा। दुखनि सां बि दिलि पंहिंजो रिश्तो न ठाहियो।
सुखन में भी मन के सुकून कौन आयो खिलासी त खलकत जे दर्दन ते रोकियो रुलासी त दुनिया जी नज़रुन ते टोकियो न खुश थी खिलासी न रंज थी रुलासी खिलासी रुलासी अधूरा अधूरा असी बस रयासी अधूरा अधूरा असी बस रयासी अधूरा अधूरा आया जफंदा चुमण का बुयासी ऐं दुनिया जा धंधा करण का बुयासी न तू ही मिले ऐं न कंहिंजा थियासी हितां खां बुयासी हुतां खां बुयासी मरण जे मज़े खां बि महरूं मुचासी ऐं जीअं रहियासी अधूरा अधूरा असीं बस रहियासी अधूरा अधूरा असीं बस रहियासी अधूरा अधूरा तारिक थी दुनिया न त्यागे सघियासी जहाँ जो बि झंझट न त्यागे सघियासी उमिरि अधु अणफुट इबादत में वेई ऐं बाक़ी बुतन खां बगावत में वेई खुदा भी न मिलियो न उनजी खुदाई ओ आकाश जिंदड़ी इहे वई अजाई ऐं गोला जीअरण में रुलियासी अधूरा असीं बस रहियासी अधूरा अधूरा असीं बस रहियासी अधूरा अधूरा रात अवा हिकिड़ो कलाम ॿियो बि ॿुधायो कंटिन्यू हिकिड़ो कलाम जी जी ईअं था कयूं फिलहाल जेको साईं खे बि थोरो रेस्ट करण ॾियो ठीकु आहे वारे वारे सां हलाईंदा ठीकु आहे तव्हां अची विया न वापसि ठीकु आहे ओके डॉक्टर आकाश साहब जेको आहे शायदि आप थियो साईं अची विया आहियो तव्हां मैदान में जी हाँ वो जॉइन जी 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 डॉक्टर साहब तव्हांखे गुज़ारिश आहे त पंहिंजो को ॿियो कलाम ॿुधायो जी हाँ मुझे ताज़ो लिखियल नज़्म आहे जेको यांगस्टर मुतलिक आहे वाह वाह तू त ॼण जाम शोरे जी हवा का हुई तू त ॼण जाम शोरे जी हवा का हुई जा लिंगन खे लॻी लापता थी वई वाह वाह तू त ॼण जाम शोरे जी हवा का हुई जा लिंगन खे लॻी लापता थी वई वाह तू ॼण जाम शोरे जे रातियुनि जियां जागंदड़ का जवानी हुई जा अखियुनि में अची निंड मुंह खां खसे पोइ ख़ुदा थी वई लापता थी वई वाह वाह ॼण जाम शोरे जी हवा का हुई तू त ॼण जाम शोरे जे छोरनि जी आं तू त ॼण जाम शोरे जे छोरनि जी आं
तूं त ॼण जामशोरे जे छोरनि जे मन में फिरियल साईं सैयद जे सुहिणे के सपने जियां उमिरि सारी जी उणतुण अखियुनि में ॾेई पोइ जुदा थी वई आहीं, बेवफ़ा थी वई आहीं। वाह तूं त ॼण जामशोरे जी हवा का हुई आहीं। यादि कर जामशोरे खां अॻिते अञा, यादि कर जामशोरे खां अॻिते अञा मूंसां अंतुमन आख़िरी मूंसां अंतुम का पिकनिक करे प्यार जी पोइ पंहिंजे अखियुनि जे ऊन्हे समुंड में सॾे पाण पोइ साहिलनि जी सदा थी वई आहीं। तूं त ॼण जामशोरे जी हवा का हुई आहीं। अॼु वरी जामशोरे जा मंज़र मूंखां अॼु वरी जामशोरे जा मंज़र मूंखे ॾिसी कुझु पुछनि था फिरी तूं अॻे छा हुएं हाणे छा थी वई आहीं। तूं त ॼण जामशोरे जी होॾी हवा का हुई आहीं जा लिंगनि खे लॻी लापता थी वई आहीं, जा लिंगनि खे लॻी लापता थी वई, जा लिंगनि खे लापता थी। वाह 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 सही वाह वाह सही वाह तमाम खूबसूरत मज़ो अची वियो सर। तमामु मैसेज में मूंखे चैट बॉक्स में 13 मैसेज तव्हांजे हिन कलाम जे वाह वाह जा आया। हाणे असां वटि असांजो बलोड़ दोस्त जेको आहे शाइर आहे सुठो लिखंदड़ आहे सुठो इस्लामाबाद मां जॉइन कंदो आहे उनखे हींअर गुज़ारिश आहे त हू डॉक्टर आकाश जे बारे में जेको चवणु चाहे थो उनजे बारे में उनखे गुज़ारिश आहे त सनाउल्लाह अतीक साहब जी जी मोहब्बतों तमाम सभिनी दोस्तनि खे साईं रमेश मंजूर साहब ऐं आकाश साहब अनूप साहब ऐं समूरी संगत वर्ल्ड खां जेके प्रोग्राम में गॾु आहिनि। आकाश साहब जी शाइरी जे बारे में छा ॻाल्हाइजे ऐं मूंखे त ईअं लॻंदो आहे आकाश साहब जो किताबु जेको हींअर जलावतन इहो सिंध जो हिकिड़ो मुख़्तसिर मैनिफेस्टो आहे असांजी जमालियात जो ऐं नई सिंध जे जेको नओं नसुल आहे जन यूनिवर्सिटियूं ॾिठियूं जन अर्बन लाइफ त उन्हनि असां उहो किताबु हींअर जलावतन सिंध जे दर्दनि आमी ऐं फापीअ जे दुख खे पूरी दुनिया ताईं पहुचाइण जो हिकु वसीलो जंहिंखे असां म्यूज़िक जे ज़रिए वरी आपदा अमर करे छॾियो ऐं ॿियनि सिंध जे ॻाइणनि ख़ासि करे जॾहिं शागिर्द सियासत जो जेको दौर हो जेको पहलू हुयो उन ज़माने में शागिर्द सियासत जे लाइ मां उनखे अॼु बि आकाश जी शाइरीअ खे आकाश अंसारी जी शाइरीअ खे तमामु वॾी जेको आहे विथ सम्झंदो आहियां ऐं यकीनन संदसि शाइरीअ में को बि मुंझाईंदड़ ऐं मुबहम ऐं को बि कंफ्यूजन उन में न आहे। उहो अहिड़ो हिकिड़ो असांजो सिंध जी बराड़ीअ जो अहिड़ो खीर जो वटो आहे जंहिंमें जेको बि गुल उछलायूं उहो तरंदो रहंदो ऐं डट आहे। ऐं वॾी ॻाल्हि आहे त आकाश अंसारी जी शख़्सियत त हू जेतिरो माठीणो मुहबती ऐं हर कंहिंखे इज़त ऐं मान ॾींदड़ ऐं पंहिंजे फन जी जेका महानता आहे उनखे उनखे सम्झंदड़ आहे। हुन मुंहिंजे ख़्याल में मौजूदा सिंध जो वाहिद शाइर आहे जंहिं सिंध जे पूरे जेको आहे डायनामिक्स खे महसूस बि कयो आहे ॾिठो बि आहे पाण सियासत में बि रहिया पाण तमामु मुतहरिक हिकिड़ा शख़्स बि रहिया आहिनि। उन जेको ट्रेवल कयो आहे लाड़ खां वठी उत्तर सिंध ताईं सिंध जे वॾनि शहरनि खां वठी नंढनि बराड़ियुनि ताईं मां आकाश खे ॾिसंदो आहियां अहिड़ो हिकिड़ो मनमोजी शख़्स आहे एॾो हिकिड़ो ज़िंदह कवि जंहिं हाणे 74 जी तव्हां ॾिसो न कीअं जलावतन 14 माना तक़रीबन हिकु पूरे शख़्स जी ज़िंदगी जहिड़ा पुराणा नज़म ऐं उहे एॾा हिकिड़ा मोहबती ऐं ईअं वहंदड़ दरिया वांगुरु आहिनि। साईं जी नेटवर्क में कोई इशू थियो हूंदो वांगुरु आहिनि जी जो उन्हनि में का
या जे लाइ तमामु हेलो जी 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 आवाज़ अचे पियो बिल्कुलु अचे पियो तो पर नेटवर्क जो प्रॉब्लम अथव अच्छा नेटवर्क जो सॉरी तो आकाश अंसारी जे लाइ दुआऊं आहिनि ऐं दिली तमन्नाऊं आहिनि त हीअ असांजो दिलबर दोस्त ऐं दिलबर शाइर यकीनन नई सिंध जे लाइ जेके नवां किरदार आहिनि उहो लिखंदो रहंदो ऐं असांखे हिमथाईंदो रहंदो ऐं हर मुहाज़ ते असां जेको आहे दोबारा थींदासीं ऐं साणसि मोहबत जो ऐं संदसि उनसियत जो इज़हार कंदा रहंदासीं। वॾी महिरबानी सनाउल्ला अतीक साहब तव्हांजी। डॉक्टर मुबारक लाशारी साहब असां सां मौजूदु आहे। महेश कुमार सिंध अख़बार जो एडिटर, ॿिन्ही खे वेलकम था चऊं, जो शुक्रियो। ऐं हाणे आऊं गुज़ारिश कंदुसि सईद आबिद फुल खे त हू डॉक्टर साहब जो को कलाम जेको आहे उहो ॿुधाए। सईद मौजूदु आहे? जी सर। जी जी ॿुधाए। सर ही रिसेंटली मां हिकिड़ो गज़ल डॉक्टर आकाश अंसारी साहब जो किथे ॿुधो, सो उहो तव्हांजे पेशे ख़िदमत कयां थो। मोत महबूब जियां मूंखे मुर्की चयो, मोत महबूब जियां मूंखे मुर्की चयो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो। मोत महबूब जियां मूंखे मुर्की चयो, मोत महबूब जियां मूंखे मुर्की चयो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो। तुंहिंजे ॿीहर मिलण ते में कां पियो, तुंहिंजे ॿीहर मिलण ते में कां पियो, तुंहिंजे ख़ुशि थी खिलण ते में कां पियो, तुंहिंजे ख़ुशि थी खिलण ते में कां पियो। देस तोखे ॾिसी सभु विछोड़ो वियो, देस तोखे ॾिसी सभु विछोड़ो वियो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो। मौत मूंखे चयो मां त वारी निया, मौत मूंखे चयो मां त वारी निया, सिंध जो कीअं भला मां मयारी थियां, सिंध जो कीअं भला मां मयारी थियां, पोइ मतां हू चवे मुंहिंजो आकाश वियो, पोइ मतां हू चवे मुंहिंजो आकाश वियो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो। मौत महबूब जियां मूंखे मुर्की चयो, मौत महबूब जियां मूंखे मुर्की चयो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो। महिरबानी साईं। वॾी महिरबानी सईद फुल साहब। सूरज जयपाल थरपाकर मां शामिल थियो आहे, उनजी वॾी महिरबानी। लाहौर मां अनवर अज़ीज़ चांडियो साहब ऐं ॿिया जेके बि नवां दोस्त शामिल थियो था पिया। जवाद हैदर हंगरी मां शामिल थियो आहे, उनजी वॾी महिरबानी। सैयद अली रज़ा शाह घोटकी खां शामिल थिया आहिनि, उन्हनि जी वॾी महिरबानी। जी साईं। डॉक्टर आकाश अंसारी साहब खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजी जोड़ी कलामनि जी ॿुधाए असांखे। डॉक्टर आकाश अंसारी साहब। जी साईं। साईं
हाँ ठीक आहे, हाणे ॿुधायो। ऐं इहो कलाम मूं लिखियो 1.5 साल अॻु में, जॾहिं मुंहिंजी लिवर ट्रांसप्लांटेशन थी हुई। उन खां पोइ त मौत महबूब जीअं मूंखे मुर्की चयो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो। मौत मूंखे चयो मां त मारी वियां, मौत मूंखे चयो मां त मारी वियां, पर सिंध जो कीअं भला मां मयारी थियां। जा मतां पोइ चवे मुंहिंजो आकाश वियो, भले अञा कुझु जियो, भले अञा कुझु जियो। वाह वाह साईं, इहो हिकिड़ो गीत आहे। बिल्कुलु सही। छाछरो सिंध जो शहर आहे बिल्कुलु क़दीमी। उते जो हिकिड़ो बोरची हो, उहो असांजे घर कमु कंदो हो। अक्सर करे उनखे फोनूं पयूं ईंदियूं हुयूं त हाणे तूं अचु छाछरे, ऐं हू चवंदो हाणे छा करियां, महिमान आहिनि, हीअ आहे उहो आहे, बहाना पियो कंदो। हू हुनजे दर्द खे थोरो महसूस करे वरितो। झोलिया छो भला छाछरो वें छॾे, सांवलिया छो भला छाछरो वें छॾे। वाह वाह। ही पहिरीं हूंदो कराची में। ये कराची मुई मूंखां थी वई मिठी, ये कराची मुई मूंखां थी वई मिठी, या नहीं का निभागी तो आहे ॾिठी। हा तॾहिं तूं वें मूंखे गूंदर गॾे, सांवलिया छो भला छाछरो वे छॾे, ढोलिया छो भला छाछरो वे छॾे। तो पुॼाणा पिरी भिट भड़भांगा, तो पुॼाणा पिरी भिट भड़भांगा, नीरटी शाम मोला ॼण नांगा। सभु कुॾण कूड़ थिया, सभु कुॾण कूड़ थिया, सभु लुॾण ॿिया लॾे। कजलिया छो भला छाछरो वे छॾे, ढोलिया छो भला छाछरो वे छॾे। मूं त भीलण खां भुॻड़ा उधारा कया, पाड़े जी जेका भीलण हुई, मूं त भीलण खां भुॻड़ा उधारा कया, से बि अटकी निड़ीअ मंझि मूंखे पिया। कीअं पेई जियां कंहिंखे सलियां सॾे, कीअं पेई जलां कंहिंखे सॾियां सले। ढोलिया छो भला छाछरो वे छॾे, सांवलिया छो भला छाछरो वे छॾे। रोज़ रेंजर रुगो हा हिते पई रुले, रोज़ रेंजर रुगो हा हिते पई रुले, जेका माण्हुनि जे मुंहं ते मिटी पई मले। मोर विया सभु मरी, मोर विया सभु मरी, लोक विया सभु लॾे। सांवलिया छो भला छाछरो वे छॾे, ढोलिया छो भला छाछरो वे छॾे। हेल बादल बि तो जीअं बरसे नथो, जे तूं अची बरसंदो आहे। हेल बादल बि तो जीअं बरसे नथो, को तितर बि हिते हाणे तरसे नथो। हेल बादल बि तो जीअं बरसे नथो, को तितर बि हिते हाणे तरसे नथो। हाणे आकाश बि सभु छमर वियो छॾे, हाणे आकाश बि सभु छमर वियो छॾे। ढोलिया छो भला छाछरो वे छॾे, सांवलिया छो भला छाछरो वे छॾे। कजलिया छो भला छाछरो वे छॾे, छाछरो वे। वाह 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 साईं वाह, ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो ज़बरदस्त। हिकु ॿियो तव्हां से हुकुम गॾु जोड़ी। बिल्कुलु बिल्कुलु। हिकु ॿियो नज़्म, ख़्वाबनि त हथ न खणिजो, ख़्वाबनि त हथ न खणिजो। ही ख़्वाब ई त आहिनि, ही ख़्वाब ई त आहिनि हर दर्द में दिलासो, जेके जॾहिं विड़ूं था पंहिंजो खणनि था पासो। ही ख़्वाब ई त आहिनि हर शून्य में सितारा, जेके जॾहिं था भटकूं पंहिंजा थियनि था चारा। ही ख़्वाब ई त आहिनि पंहिंजी अकेली पूंजी, जंहिंजे करे लॻे थी हीअ काइनात पंहिंजी।
ही ख्वाब ई त आहिनि पंहिंजी अकेली पूंजी जंहिंजे करे लॻे थी ही काइनात पंहिंजी। ही ख्वाब थो अखियुनि में आकाश जी अमानत, ही ख्वाब जे विया फुरजी उन ॾींहुं असां लाइ थींदी का आख़िरी क़यामत। सो सूर हर को सहजो पर बेदफ़ा थी रहिजो, ख्वाबनि तां हथ न खणिजो, ख्वाबनि तां हथ न खणिजो, ख्वाबनि तां हथ न खणिजो, ख्वाबनि तां। वाह 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 साईं वाह, ॾाढो ज़बरदस्त, फर्स्ट क्लास। महिरबानी। गुज़ारिश कबी हक नवाज़ चांडियो साहब खे त हू डॉक्टर आकाश जी शाइरी ते, उनजे नज़मनि ते, उनजे फ़न ते कुछ वीचार वंडनि। हक नवाज़ चांडियो, हक नवाज़ चांडियो साहब सुहिणो शाइर आहे, सुठो लिखंदड़ आहे। जी हक नवाज़ सर, मंज़ूर साहब मूंखे चयो हो लेकिन मां उन हिसाब सां तयारी कोन कई हुई। बहरहाल आकाश साहब असां नंढेला खां जेको आहे काफ़ी गीत गज़ल नज़मूं ऐं काफ़ी सारी शाइरी दी आहे। तमामु सिंध जा हिकु लेजेंड आहिनि ऐं माना जेको आहे हिकु बाक़ाइदा नालो आहे हिननि जो। सो ॾाढो प्यारु कयूं था असां सभु सिंधवासी हिननि सां। इन खां अलावा जेके आहिनि न फ़िलहाल मूं जीअं ॿुधायो तयारी मूं न कई हुई हिसाब सां। मंज़ूर साहब खे ॿुधायो, थैंक यू, वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच। असां सां जॉइन कयो आहे रियाज़ लाड़िक साहब, जेको शाइरी जे तौर ते अबू एलिया जे नाले सां मशहूरु आहे। ॾाढो सुरीलो शाइर आहे। उनखे गुज़ारिश आहे त हू डॉक्टर आकाश जे फ़न ते ॻाल्हाए। जी अबू एलिया साहब। महिरबानी रमेश, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। एक्चुअली जीअं मां अर्ज़ु कयो त मां वञा पियो हाणे सेवण पहुतो आहियां। आकाश साहब ते ॻाल्हाइण लाइ मुंहिंजे ख़्याल में सम्झो त वक़्तु खपे, साल खपनि। ऐं मां रियली इज़ अवर इंस्पायरेशनल पर्सनैलिटी ऐं उनजी मज़ाहिमती इनकलाबी नज़मनि जेको नौजवाननि में जेको शऊर आंदो ऐं जेका सुञाण जेका आकाश असांजी शाइरीअ खे ॾिनी सा मुंहिंजे ख़्याल में अणलभ आहे। ऐं मुंहिंजी पसंदीदा जेका उन्हनि जी नज़म आहे अधूरा अधूरा रहियासीं, जेका मुख़्तलिफ़ जेका आहे उहो संगीतकारनि ॻाई बि आहे। बहरहाल आकाश साईं खे असांजा घणे खां घणा सलाम। सो असांखे त न आहे त असां हुन ते एतिरो ॻाल्हाए सघूं, पर रियली वी हैव लर्नड अ लॉट। ऐं उन्हनि जी शाइरी असांजे लाइ, सॼी क़ौम जे लाइ, तुंहिंजे लाइ इंस्पायरेशन आहे। सो तव्हांखे बि जस हुजे जो असां ताईं अहिड़नि जेको आहे सो लेजेंड्स खे पहुचायो था ऐं तारीख़ रक़म कयो था हिन लॉकडाउन जे दौर में। महिरबानी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। राहत सादिक असां सां मौजूदु आहे। उनखे गुज़ारिश आहे त हू आकाश, डॉक्टर आकाश साहब जेको कलाम ॿुधाए। तयारु आहियो तव्हां? माइक तव्हां पंहिंजी पाण हितां खोलींदव? बिल्कुलु अचे थो, बिल्कुलु अचे थो। जवानी ही जवानी दूर छाने मथो, जवानी जवानी ही जवानी दूर छाने मथो,
ज़िंदगीअ मुख़्तसिर माणे वठो, ज़िंदगीअ मुख़्तसिर माणे वठो, जवानी जवानी ही जवानी दूर छाणे वठो, ज़िंदगीअ मुख़्तसिर माणे वठो, जवानी जवानी जे अकेलो भी कदे थियणो पवे, 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 यार मुझी किथां आणे वठो, यार मुझी किथां आणे वठो, ज़िंदगीअ मुख़्तसिर माणे वठो, ज़िंदगीअ मुख़्तसिर माणे वठो, जवानी जवानी ही जवानी कुल थियण खां पोइ छिनी विदाईअ, 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 ज़िंदगियूं आहिनि फते हाणे वठो, ज़िंदगियूं आहिनि फते हाणे वठो, ज़िंदगीअ मुख़्तसिर माणे वठो, ज़िंदगीअ मुख़्तसिर माणे वठो, जवानी जवानी महफ़िलनि मां मज़ो, महफ़िलनि मां मोहलाए महफ़िलनि मां बसि हाणे वठो, ज़िंदगीअ मुख़्तसिर माणे मुख़्तसिर माणे वठो, जवानी 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 पूरा छाणे वठो, ज़िंदगीअ मुख़्तसिर माणे वठो, ज़िंदगीअ मुख़्तसिर माणे वठो, हेलो वॾी महिरबानी राहत सादिक साहब, वॾी महिरबानी तव्हां। हाणे जॾहिं तव्हां चइबो ॿियो दफ़ो त बग़ैर जेको आहे हिन साज़ जे तव्हां ॻाए ॾेखारिजो, शायदि प्रॉब्लम जेको आहे उहो नेटवर्क जो घणो करे आहे, त असांखे आवाज़ में स्ट्रेस थी आहे। ठीकु आहे, अॼु जे असांजे महिमान, अॼु जे असांजी महफ़िल जे मोहर डॉक्टर आकाश साहब खे वरी गुज़ारिश थी कजे त उहो जोड़ी कलामनि जी। डॉक्टर आकाश।
साईं डॉक्टर आकाश साहब। असल में शायद डॉक्टर साहब नालो कोन्हे पंहिंजे। साईं माइक तव्हांखे पाण खोलणी पवंदी छो त तव्हां पाण बंदि कई आहे। बस ठीकु आहे, हाणे खुली वई अथव। हेलो, आवाज़ अचे पियो? हा जी जी जी, हाणे अचे पियो। शायद यादि तव्हांजी कंदासीं पोइ वरी आसानी थींदी है। मतिलबु तव्हां माइक बंदि न कजो पंहिंजी। ठीकु आहे जी साईं, चओ। सिंध जे कॉन्टेस्ट जे हवाले सां शेर आहे ताज़ो लिखियल। वाह वाह। इल्म खे टीचरनि तबाह कयो, सिहत खे डॉक्टरनि तबाह कयो, फौज खे बुज़दिलनि तबाह कयो, मुल्क खे जनरलनि तबाह कयो, सिंध खे आसफनि तबाह कयो। वाह वाह वाह। जंहिंखे बि हिते जेको आहे कमु मिलियो, जंहिंखे बि हिते जेको आहे कमु मिलियो, उन जे कम खे तबाह कयो। वाह वाह। राग खे गायकनि तबाह कयो, शहर खे शाइरनि तबाह कयो, न्याव माना इंसाफ़, न्याव खे कोर्टुनि तबाह कयो, मस्जिदनि खे मुलनि तबाह कयो, हुस्न खे ज़ालिमनि तबाह कयो, हुस्न खे ज़ालिमनि तबाह कयो, शराब सगड़ियुनि तबाह कयो, शराब सगड़ियुनि तबाह कयो, फेसबुक वांदड़नि तबाह कयो। बिल्कुलु बिल्कुलु। फेसबुक वांदड़नि तबाह कयो। लतीफ़ तोखे हिकिड़ी दाह ॾियां, लतीफ़ तोखे हिकिड़ी दाह ॾियां, सिंध जे मुर्शिदनि तबाह कयो। ओहो, बिल्कुलु। वाह 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 साईं, ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो ज़बरदस्त। काफ़ी कमेंट आया आहिनि ऐं माण्हू साम्हूं वरी स्क्रीन ते ताड़ियूं वॼाए बि तव्हांखे दाद ॾियनि पिया। सो पाण जेको आहे 60 ऐं 45 जे विच ते अवाम खे हिकु ई वक़्तु जेको आहे उन्हनि सां कॉन्टेक्ट में आहियूं। तव्हां बि ख़ुदि ॾिसंदा हूंदव। सो हाणे जोड़ी थींदी आहे, ॿियो कलाम बि थी वञे साईं। हाज़िर साईं। ही कलाम मुंहिंजो नज़्म आहे जेको मूं मंछर ढंढ जे तबाही ते लिखियो आहे। जी साईं। मंछर जो नुहो या मंछर जो अलमियो। मंछर त ॼण हिकु अलॻि देश हो, जंहिंखे दुनिया में पंहिंजो अलॻि वेस हो। मंछर का मौसम जुड़ाली हुई, जेका सारे जहां खां निराली हुई। मंछर मोहन जो भल भाग हो, मंछर त सिंधड़े जो को राग हो, राग सिंधड़ो। बिल्कुलु। मंछर त लहरनि जो को राग हो, मंछर त सिंधड़ीअ जो सौभाग हो। मंछर त लहरनि जो को राग हो, मंछर त सॼियूं सरी राग हो। जॾहिं ॿेड़ियुनि ते ॾिया थे ॿरिया, जॾहिं ॿेड़ियुनि ते ॾिया थे ॿरिया, त ॼण ढंढ में थे सितारा खिया। रात जो जॾहिं ॿेड़ी में ॾिया ॿरंदा, पतेलनि में मुश्की
ॿेड़ियुनि में शादियुनि जा सहरा घुरिया, कंवल फूल तिन ते कंदा रक्स हुआ, ऐं पाणी में तिन जा हसी अक्स हुआ, ऐं मुहाणियूं ऐं किश्तियूं कतारनि में जॼ जो हलण, ऐं किश्तियुनि जे कतारनि में जॼ जो हलण, ऐं मुहाणनि जो मुर्की मुबारक ॾियण, ऐं डंभरा कुननि मंझि पचंदा हुया, ऐं डंभरा कुननि मंझि पचंदा हुया, ऐं ॿेड़ियुनि ते सभु गॾिजी नचंदा हुया, सॼी राति साम्हूं ॾी सुर ॻाइबा, ज़माने जा सारा हुआ थक लाइबा, बस ओचितो ओचितो ओचितो, का क़यामत किरी, वीर अहिड़ी वरी, वेही मंछर मरी। ज़हर जो समुंड मंछर में गाहे पियो, ज़हर जो RBOD, राइट बैंक आउटफॉल ड्रेन, ज़हर जो समुंड मंछर में गाहे पियो, जेको देश खे बस वहाए वियो। हिकिड़ो मौशर हुयो जेको थियो, जो कुझु थियो तंहिंमें सभु कुझु वियो, तंहिंमें सभु कुझु वियो। वक़्तु हिकिड़ो तूफ़ान तारीख़ लोड़े वियो, वक़्तु मनहूस मंछर खे ॿोड़े वियो। विया मुहाणा रुली, विया मुहाणा रुली, को बि तख़्तो न तख़्ते सां भेड़ो लॻो, मुंहिंजे मंछर में अहिड़ो बखेड़ो लॻो। विया पखी साहिबेरिया जा रस्ता भुली, विया पखी साहिबेरिया जा रस्तो भुली, विया कंवल सभु सड़ी, ऐं विया नीरग मुड़ी। ही सभु छा थियो? ही सभु छा थियो? ही कंहिं कुझु कयो? हा, ही पंहिंजनि कयो, ही त पंहिंजनि कयो। साथियो छा ॿुधायां कहाणी त थी करबला, जेका मुंहिंजनि कई, जेका पंहिंजनि कई। दोस्तो तो अञा वक़्तु नाहे वियो, दोस्तो वक़्तु नाहे वियो। कुझु हिमत करियो, कुझु जुरत करियो, पंहिंजी मंछर खे वरी बि मोटाए वठो, पंहिंजी मंछर खे ॿीहर ठाहे वठो, पंहिंजी मंछर खे हाणे बचाए वठो, पंहिंजी मंछर खे हाणे बचाए वठो। वाह 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 साईं वाह, ॾाढो ज़बरदस्त साईं। तमामु घणो दोस्तनि तव्हांखे इन शहर ते दाद जेको आहे ॾिनो आहे। ऐं मूं वटि कोई 36 जे क़रीब जेके आहिनि बॉक्स में मैसेज अची चुका आहिनि। रमेश साहब, असांखे दोस्त हफ़ीज़ चन्ना साहब लाहौर खां जॉइन कयो आहे, ऐं जुनेद अनवर लगारी साहब जॉइन कयो आहे मातली खां। उन्हनि खे बसी भलीकार था चऊं। ऐं गॾोगॾु असां वटि आहे वसीम आकाश सीताई साहब, सीता खां सुठो शाइर आहे, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। उन्हनि खे साईं अली रज़ा शाह घोटकी खां सिगा जा जनरल सेक्रेटरी आहिनि, उन्हनि खे भलीकार था चऊं। जेके बि दोस्त असां शामिल आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानियूं। इंदिरा पूनावाला इंडिया खां, ऐं अहमद नदीम मेमण साहब कैनेडा खां, जवाद हैंगरी खां, दोदो खटियाण दुबई खां, उन्हनि सभिनी खे भलीकार था चऊं। जी रमेश जी, वॾी महिरबानी। हाणे असां पंहिंजी अदी इंदिरा पूनावाला खे गुज़ारिश कंदासीं त हू हिकिड़ो त इलाही ॾींहंनि खां पोइ असांजे गुज़ारिशुनि खां पोइ अॼु हुन वॾी महिरबानी जेका कई आहे ऐं शामिल थी आहे प्रोग्राम में। तो अॼु जी महफ़िल जेका आहे, डॉक्टर साहब जी शाइरी बि ज़रूरु उन्हनि जी ॿुधल हूंदी, उनजे बारे में जी अदी कुझु ॿुधाइणो हो, उहा मूंखे त ख़बर कोन हुई। मां तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां जो एॾो परियां तव्हां मूंखे ॻंढियो आहे ऐं सभिनी सां आहियां मां गॾु, त उहा ई ख़ुशी तमामु घणी थी रही आहे मूंखे। मुंहिंजो आवाज़ु ॿुधण में अचे थो? बिल्कुलु बिल्कुलु। हा, त मूंखे के तव्हां शायदि कुझु गज़ल मां ॻोल्हे वठां, हिकु मिंट, या जेको हींअर हिननि
ॿुधायो त भई कई सपना ॾिसो विया छा? आकाश अंसारी जो अधूरा अधूरा तमामु घणो माना ॿुधो आहे ऐं ॻायो पियो आहे। हिकिड़ो ख़ाली हींअर गज़ल मुंहिंजे साम्हूं अची वियो जेको आहे अॻे ज़माने जो आहे। ही जेके साइंस जो कोन्हे उहे थी पढ़ां पई। तुंहिंजे ख़तनि जा थी विया धुंधला अखर मगर, खुशबू मगर ख़तनि मंझा निकिरी वई ना। तुंहिंजनि ख़तनि जा थी विया धुंधला अखर हींअर, खुशबू मगर ख़तनि मंझा घटिजी वई ना। तुंहिंजे घिटीअ मां लंघियसि। एक्चुअली त मां कराची जी आई आहियां, मूंखे ज़हन में कराची हूंदो आहे हमेशह अॼु ताईं बि, त उन हिसाब सां ई चवां थी तुंहिंजे घिटीअ मंझां मां लंघियसि साल थी विया, पर यादगिरी दिलि मंझां मटिजी वई ना। यादि हिन दिलि मंझां मटिजी वई ना। पारे मंझां वे त वधी फासला विया, पारे मंझां वे त वधी फासला विया, तो साण दिलि जी तार त कटिजी वई ना। तो साण दिलि जी तार त कटिजी वई ना। खत जो जवाब कोन त बि रोज़ मां लिखां। खत जो अॼुकल्ह किथे अची पहुता आहियूं असां साइंस जे तरीक़े सां, पर हा तंहिंखां पोइ शहर चवे थी पई त सपने में तो सां रोज़ तो परचन रुसण थिए। सपननि में रोज़ तो सां तो परचन रुसण थिए, तो सां मिलण जी राह त लचजी वई ना। तो सां मिलण जी, ॾिसो कीअं मिली वियासीं न, तो सां मिलण जी राह त लचजी वई ना। बसि एतिरो ई चवंदसि। महिरबानी जो मूंखे शामिल कयो तव्हां। वॾी महिरबानी इंदिरा पूनावाला, वॾी महिरबानी अवां जी, लख थोरा अवां जा। मूंखे ख़बर कोन्हे ओस तो हुकुम छो। जी रमेश। शहीद आबिद फुल खे आहे त हू जेको आहे डॉक्टर आकाश अंसारी साहब जो को सुहिणो कलाम असांखे ॿुधाए। मंज़ूर सेठार जेको बहरेन खां असां वटि हींअर शामिल थियो आहे, उनजी वॾी महिरबानी, वेलकम था चऊं। जी सईद फुल साहब। सईद फुल तव्हां मौजूद आहियो? सईद आबिद फुल जेको मौजूद कोन्हे। हींअर गुज़ारिश कंदुसि जसवंत महराज साहब असांजो जेको आहे सुठो शाइर बि आहे, लेखक बि आहे ऐं सोशल मीडिया ते तमामु घणो एक्टिव रहंदो आहे ऐं कनाडा खां असां सां गॾु शामिल थियो आहे। उनखे असां जेको आहे गुज़ारिश कंदासीं त हू डॉक्टर आकाश अंसारी साहब ऐं हिन प्रोग्राम जे बारे में पंहिंजा कमेंट जेके ॿियनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजा माइक बंदि रखनि। थैंक यू दोस्त मोहम्मद हफीज़ खन्ना साहब ऐं ॿिया दोस्त बि, वॾी महिरबानी। महिरबानी। हिन महफ़िल में माना शिरकत वॾो एज़ाज़ आहे। तव्हां सभु जेके आहिनि से अदबी लिहाज़ खां तमामु जेके आहिनि से एला पाए जा शाइर वग़ैरह जेके आहिनि से गॾु थिया आहिनि, पूरी दुनिया खे हिकिड़े हंधि जोड़े वेठा आहिनि। इन जे लाइ साईं मंज़ूर हुजण ऐं जेको रमेश साहब जा वॾा थोराइता आहियूं, अहिड़ियूं महफ़िलूं रचाईंदा रहनि था हिन ॾुखिए वक़्त में। डॉक्टर आकाश अंसारी साहब खे असीं सिंध में पढ़ियो बि होसीं, जॾहिं बहिराण यूनिवर्सिटी में हुअसि। ॿुधो त उते जेको आहे सो कोन, उते किताबी पढ़ण जे लाइ मिलिया हुआ, पर पहिरियों भेरो जेको आहे सो मुंहिंजी मुलाक़ात थी ह्यूस्टन में। डॉक्टर साहब सना जे फंक्शन में जेके आहिनि से आया, उते ई मुलाक़ात थी ऐं उन ई में डॉक्टर साहिब जी शाइरी जेका आहे सा बिल्कुलु रूबरू ॿुधण जे लाइ मिली। डॉक्टर साहब खे जॾहिं रूबरू, अॼु बि रूबरू ॿुधूं पिया, अॼु थोरो फ़ासिलो वधीक आहे
पर उन वक़्तु बिल्कुलु जेको आहे सो फ़ासिलो त कोन हो, हिक ॿिए जे माना साम्हूं हुआसीं। ऐं मूं जेका महसूसु ॻाल्हि कई त डॉक्टर साहब जी शाइरी जी जलावतन डॉक्टर साहब ॿुधाए त 1974 में इहो शेर चयो त 1974 खां अॼु 2020 आहे, 46 साल, 46 सालनि जो वॾो हिकिड़ो अरसो आहे। उन ई वक़्तु डॉक्टर साहब जलावतन लिखियो, हींअर उन ई जलावतन खे असीं अॻियां रखी जेकॾहिं हिकिड़ो थोरो सोचियूं त छा माण्हू कीअं थो सोचे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू पंहिंजी धरती ते हूंदे महसूस जेको आहे सो जलावतनी खां बि वधीक जेको आहे सो कर्ब महसूस पियो करे त हिकु माण्हू जे अंदर में कहिड़ा उद्दमा जनम वठनि था। ये उद्दमा जेके आहिनि से कहिड़ी लेवल ते कहिड़ी फ्रस्ट्रेशन खे कहिड़ी ब्रूटलिटीज़ खे ज़ाहिर कनि था, उन खे जेको आहे सो असीं ध्यान में रखी करे असांजा शाइर दोस्त तमामु घणा आहिनि, काफ़ी माण्हुनि ताईं इहो मैसेज वेंदो त असां पंहिंजे पंहिंजे हद ताईं पंहिंजनि माण्हुनि जी, पंहिंजे जेके थोरा अॻिते वधी चुका आहियूं उन्हनि जी मदद करियूं। ऐं उन हवाले सां इहे जेके पीड़ाऊं आहिनि उन में डॉक्टर साहिब जी शाइरी खे अॻिते रखी ज़हन में रखी असां पंहिंजो को रस्तो ॻोल्हियूं जंहिंसां इहा फीलिंग जलावतनी वारी ख़तमु थिए ऐं असां जेको आहे सो सबक़ पिया आहियूं डॉक्टर साहब जी शाइरी मां। ऐं एतिरो ई चवंदुसि डॉक्टर साहब सां उहा मुलाक़ात मुख़्तसर त कोन्हे, 2 टे ॾींहं गॾु हुआसीं, पर असांखे जेको आहे शरफ़ हासिल थियो त डॉक्टर साहब खे असां ॿुधोसीं। डॉक्टर साहब उन टाइम हिकिड़ी ॿियो बि तमामु मक़बूल जेका आहे सा शाइरी ॿुधाई जंहिंमें माना पोयां पुछाणा कया हुआ। डॉक्टर साहब खे शायदि यादि बि हूंदो, जेको आहे तमामु घणो जेको आहे सो पोइते हलिया विया हुतां खां जेको आहे हर माण्हू खे पोइ वठी आया त जेको आहे सो पुछाणो मुंहिंजे ख़्याल में पूरो यादि कोन्हे मूंखे, पर शाइरी जेका हुई उहो शेर जेको पुछाणो हो डॉक्टर साहब खे यादि हूंदो। ऐं वरी जेकॾहिं डॉक्टर साहब खे मौक़ो मिलियो त वरी जेकॾहिं ॿुधाईंदा त ठीकु आहे मुंहिंजे ख़्याल में। ऐं वधीक जेको आहे सो कुझु कोन थो चवां, महिरबानी तव्हां। जसवंत महिरा साहब, वरी महिरबानी तव्हांजी। तव्हां हमेशह जेको आहे पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी ऐं हींअर बि तव्हांजे हिते हिन गेटअप मां मूंखे लॻे पियो साम्हूं तव्हां पंहिंजे ऑफिस में ई वेठा आहियो ऐं हुतां ई बिल्कुलु वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं हींअर जेको आहे डॉक्टर आकाश साहब खे गुज़ारिश हूंदी त हिकिड़ो त कैनेडा मां जेका इहा फरमाइश आई इन खे बि जेकॾहिं आहे हीअं तव्हां वटि उहो गज़ल या गीत या नज़म जेको आहे त उहो बि ऐं ॿियो बि जोड़ी कलामनि जी ॿुधायो। जी साईं। महिरबानी यशवंत साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। यशवंत साहब जेको हुकुम कयो आहे जंहिं नज़म जे लाइ, उहो तमामु तवील नज़म आहे, उन मां मुख़्तसिर ॿुधाईंदुसि। ऐं उन जो पस मंज़र इहो आहे त 1982 में जनरल ज़ियाउल हक़ सलाद कमेटियूं क़ाइमु कयूं नमाज़ पढ़ण जो, ऐं इहो हुकुम थियो त सभिनी खे नमाज़ूं पढ़णियूं पवंदियूं ऐं जंहिं नमाज़ न पढ़ी हुनखे कोड़ा हया वेंदा, फटका हया वेंदा। उन ते मूं जेको रिएक्ट कयो हो, जंहिंजे करे मूंखे 82 में जेल में वञणो पियो, ही रहज़न ही रत चूस करने लगाना, ही रहज़न ही रत चूस करने लगाना, ही बाबर ही नादर जा नस्ली न्याणा, ही मंगोल तातारियुनि जे तुख़्म जा, ही हिजाज यूसुफ जा नौकर पुराणा, नैसर वरी दीन जा पाए चोगा, असां खां नमाज़ जा कंथा पुछाणा। अरे जिनी काबू किबलो आहे अमेरिका, मुहाजिरनि में कुण जे सूअर शरीक था, जिनी सारी धरती ते धाड़नि हणण में लकाड़िया सभई लांग बूटनि सां लीका, जिनी जे हथनि में न आज आहे, जंहिं खां न को लॻे लीको न का रहे मरीका, उहे अॼु ख़ुदा जा थी नाइब निमाणा, असां खां नमाज़ जा कंथा पुछाणा। ही वहशी बुखिया ही टकनि ते विकाणल, साम्राज्यनि सऊजनि जे टुकड़नि ते पालियल, बगड़ ही दरंदा ही जातल सुञातल, ही तहज़ीब इख़लाक़ रिश्तनि जा कातिल, ही मासूम ॿारनि जे मुल्कनि जा कातिल, निमाणियुनि निगाहनि जा कातिल, चुहनि जा ही कातिल, ही चाहनि जा कातिल, खरनि जा ही कातिल, ही ठेठनि जा कातिल,
पितकड़नि ॿारनि जे सिलेक्टनि जा कातिल ऐं चांडाण चांडाण चेटनि जा कातिल। ही हुसैननि जा कातिल, ही करबल जा कातिल, हुसैननि जा कातिल, ही ईसा अली ऐं हुसैननि जा कातिल, ही करबल जे ख़ामोश ख़ीमनि जा कातिल, ही फलस्तीनी बचनि यतीमनि जा कातिल, ही तुर्कनि जे सरमस्त मुल्कनि जा कातिल, मुंहिंजे बाकी बहादुर बंगालियुनि जा कातिल, मुंहिंजे कलमे गो ॿाहिरि बंगालियुनि जा कातिल, पर मुंहिंजे कलमे गो ॿाहिरि बंगालियुनि जा कातिल, मुंहिंजे बागी बहादुर बलोचनि जा कातिल, परे छो वञूं, ही त पंहिंजनि जा कातिल, ही सिंधियुनि जा कातिल, ही सिंधियुनि जा कातिल। हेॾा क़त्ल कीअं थींदा पुराणा, हेॾा क़त्ल कन कीअं थींदा पुराणा। ॿुधो कन खोले ख़ुदा जा ख़लीफ़ो, अव्हांजी क़यामत इजो आहे ओॾी, इजो थिया अवामनि जा आॾा पुछाणा, नमाज़नि में नफ़लनि जा नाटक रचाए। ॿुधो कन खोले ख़ुदा जा ख़लीफ़ो, अव्हांजी क़यामत इजो आहे ओॾी, इजो थिया अवामनि जा आॾा पुछाणा, नमाज़ में नफ़लनि जा नाटक रचाए। बची कोन सघंदा करने लॻाणा, बची कोन सघंदा करने लॻाणा, बची कोन सघंदा करने लॻाणा। ख़ैर बात है। वाह वाह, ज़बरदस्त, फर्स्ट क्लास। हिकिड़ो ॿियो साईं। मूं तक़रीबन 7-8 ॿोलियुनि में शायरी कई आहे जी, गुजराती में, फारसी में, ऐं ही सराइकी शायरी आहे मुंहिंजी, नज़्म आहे। मैदे घर दी चुल्ह दा तवा, मैदे घर दी चुल्ह दा तवा, बुख चों भौंकदा पिया है, बुख चों भौंकदा पिया है। बचड़े मैदे रात न सुते, बचड़े मैदे रात न सुते, रोटी रोटी मंदे पे। मैं गया अब डेरे कोलूं, मैं गया अब डेरे कोलूं, और हुक्म दिता जा पानी भरला, ते मैं हुक्म उदागी बजा लाया, फिर ओदे कोलूं कुछ पैसे मंगे। वाह 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 वाह। डॉक्टर साहब जी भी नेट जेका आहे बदीन मां ॻाल्हाए थो पियो, ऐं नेट जेको आहे असांजी वरी प्रॉब्लम करे थी, ऐं बल्कि मूंखे लॻे थो त का लाइट वाइट वई हली, ऐं बिल्कुलु रमेश साहब पाण खे हींअर जॉइन कयो आहे राणीपुर खां सीनियर सहाफ़ी आहे शकील अहमद शेख साहब, ऐं तमामु सुठा सहाफ़ी आहिनि, उन्हनि खे असीं भली कार था चऊं। वॾी महिरबानी शकील तव्हांजी। हींअर आउं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे फनकार जेको आहे मंजूर साहब कहिड़ो वेठो रात सादिक, पर रात हींअर मौजूदु कोन्हे को। असीं चाहींदासीं त हींअर असांजो दोस्त लाहौर खां वेठो आहे दोस्त मोहम्मद हफ़ीज़ चन्ना साहब, ऐं हू सहाफ़ी आहे, अदब सां रिलेटेड आहे, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो सरगर्म साथी आहे, त उहो पंहिंजे ख़्यालनि में ॻाल्हि करे। दोस्त मोहम्मद हफ़ीज़ चन्ना साहब। साईं दोस्त मोहम्मद हफ़ीज़ चन्ना साहब, पंहिंजी माइक खोलजो, माइक खोलजो, पंहिंजी माइक खोलजो। ठीकु आहे जी जी जी, महिरबानी सॼी संगत जी। दोस्तो काफ़ी देर खां पोइ मूं जॉइन कयो, ऐं ही जेके महफ़िलूं आहिनि जिन करवट बदिली आहे, हिकिड़ो नओं रुख अख़्तियार कयो आहे, तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। कंहिं न कंहिं नमूने सां ही कचहरियूं क़ाइमु आहिनि,
ऐं अलाह कंदो इहे ॾींहं बि गुज़री वेंदा, जेके मुश्किल जूं घड़ियूं आहिनि इहे गुज़री वेंदियूं, ऐं कचहरियूं जहिड़े नमूने सां पच कचहरियूं ऐं ॿियूं कचहरियूं थींदियूं इन ई नमूने सां वरी क़ाइम ई दाइम रहंदियूं। सो ही संगत जी शाइरी बि ॿुधीसूं, तमामु बहितर। असांखे जीअं ख़बर पई त दोस्तनि रिहाण रचाई आहे ऐं रिहाणियूं रचनि थियूं त कॾहिं कॾहिं जॉइन कयूं था। अवां संगत जी सॼी संगत जी महिरबानी। वॾी महिरबानी दोस्त मोहम्मद हफ़ीज़ चन्ना साहब। हींअर जेको आहे गुज़ारिश पाण कयूं था, हेॾां वेठो आहे असांजो प्यारो दोस्त मंज़ूर सेठार बहरेन खां, ऐं उते जीअं त रोज़े जो टाइम बि जेको आहे हींअर जेको आहे मां ॾिठो त दुआऊं पढ़ी फारिग थियो आहे। सो हुनखे गुज़ारिश कंदासीं मंज़ूर भाउ तव्हां माइक पंहिंजी पाण बंदि कई आहे, तव्हां खोलियो ऐं पंहिंजा कमेंट ॾियो असांखे। महिरबानी साईं, तव्हांजो दीदार थियो। तक़रीबन 99 खां पोइ तव्हां खां जुदा थिया आहियूं असां, ऐं अॼु तव्हांजो दीदार थियो। आवाज़ अचे थो साईं? जी जी अचे पियो, बिल्कुलु अचे। 99 खां पोइ तव्हां हलायूं, तक़रीबन हुन खां पोइ जुदा थिया आहियूं। अॼु वरी तव्हांजो दीदार थियो आहे, ॾाढी ख़ुशी थी। ऐं हीअ कचहरी महफ़िलियूं तव्हांजी जेको अलाह ताला तव्हांखे कामयाबु करे। ठीकु मंज़ूर, वॾी महिरबानी। मंज़ूर बहरेन में हर साल जेको आहे न उहो कंदो रहंदो आहे पंहिंजो सकाफ़त जो ॾींहुं, ऐं सॼी बहरेन खे मंज़ूर अकेलो जेको आहे न अजर कनि ऐं ॿियनि सां सिंगारींदो आहे ऐं वॾो सारो जुलूस कढंदो आहे। पोइ पंहिंजा परावा सभु गॾु करे ऐं ॾाढो फस्ट क्लास शो कंदो आहे, ऐं वग़ैरह उन्हनि खे खणी वेंदो आहे मंज़ूर भाउ। डॉक्टर आकाश साहब जेको आहे उहो इहो आहे त डॉक्टर साहब पंहिंजी माइक हितां खोलणी तव्हांखे पवंदी। डॉक्टर आकाश साहब ॿुधी रहिया आहियो तव्हां? अचे साईं आवाज़? जी जी मंज़ूर, तव्हांजो ठीकु आहे, पूरो थी वियो। डॉक्टर आकाश साहब जी। डॉक्टर साहब साईं तव्हां डिस्टर्ब थी विया हो विच में? हा साईं, लाइट जो मसइलो आहे। अच्छा 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 जी जी, चलो बार वञे थी। फर्स्ट क्लास थियो, फर्स्ट क्लास थियो। हिकिड़ो तव्हां दोस्त फरमाइश कई आहे तव्हां पंहिंजी फारसी शाइरी कुझु ॿुधायां। ॿुधायो। 4 महीना अॻु में आऊं ऐं जामी साहब ईरान विया हुआसीं। जी साईं। उते पोइ इस्फहान में मूं शहर लिखियो, शहर इस्फहान में जेको मूं लिखियो हो उमर ख़याम जे नाले। जी सर। फारसी में। ठीक सर। फारसी में ऐं डॉक्टर साहब जी जेका लाइट आहे उहा बार बार हली थी वञे। रमेश साहब असांखे इरफान करीम सरफराज़ करीम शर साहब बि जॉइन कयो आहे, उन्हनि खे भलीकार था चऊं ऐं सिलसिले खे अॻिते वधाईंदा हलो। जी वॾी वॾी महिरबानी। डॉक्टर साहब चओ सर। साईं जी साईं, उहा मूं ॻाल्हि पे कई त असां उते वियासीं, उते मूं उस्ताद उमर ख़याम जे नाम हिकिड़ी नज़म लिखी हुई। ऐं दोस्त दीन है दाना, ऐं मुंहिंजा पुराणा आहिनि ॾाढा दोस्त। ऐं दोस्त दीन है दाना, ऐं हमदम उमर ख़याम, अरे मुंहिंजा हमदम दिल पर उमर ख़याम, कुझु ऐं शुमा कोना ईरान। तो जो पुराणो ईरान किथे आहे? कुझु ऐं शुमा कोना ईरान,
कुजां शुआ मीना जाम किदां विया मीना जाम शराब सागर कुजां शुमा मीना जाम रक्स राफ्तन रक्स वियोलियो ईरान रक्स राफ्तन सौद रफ्तन साद वियोल रक्स राफ्तन सौद रफ्तन गोनवाए गुगोश रफ्तन खानम गुगोश सुरीलो आवाज वियोलियो ईरान गोनवाए गुगोश रफ्तन दिल खत्म दिल बर खत्म दिलियों वयूं दिल बर वियाल दिल खत्म दिल बर खत्म हाणे छा आहे उते 400 मोला वाइज हाणे रुगो मोला ऐं वाइज वञी बचाए 400 चइनी पासे मोला वाइज 400 जाहिद इमाम 400 मोला वाइज 400 जाहिद इमाम तोफ बातो आसमान ही मो फिरदौसी खां सिट उधारी वरिती आहे जंहिं अरब जे नाले चयो त ऐं आसमान हैफ़ अथई जो हिगो खाईंदड़ क़ौम तो किशोर ईरान ते जेको आहे हुकुरान कई आहे हैफ़ अथई रे आसमान तुफ़ बरतो आसमान मूं वरी कंहिं चयो आहे तुफ़ बरतो आसमान कुजा किशोर ईरान छा हसीन ईरान आहे कुजा मुल्ला हुकुमरान कुजा किशोर ईरान कुजा मुल्ला हुकुमरान कुजा किशोर ईरान कुजा मुल्ला हुकुमरान शामी साहब चयो यार हाणे तूं हिते तो माराई ईरान जी साईं वॾी महिरबानी डॉक्टर साहब हाणे असां वटि नौजवान हिन दौर जो वधि में वधि पढ़ियो वेंदड़ ऐं हर मौज़ू ते ॻाल्हाईंदड़ असांजो दोस्त जामी चांडियो साहब जेको आहे उहो हिन फोरम में वेठो आहे थियो जामी चांडियो साहब खे गुज़ारिश कंदासीं हू डॉक्टर जो जीअं त दोस्त बि आहे ऐं काफ़ी वेझड़ाई उन्हनि जी रही आहे उन्हनि जे फन ते शाइरीअ ते तबियत ते यारी दोस्तीअ ते जेतिरो ॻाल्हाए सघे बिल्कुलु उन्हनि खे इजाज़त आहे छो त मूंखे बार बार मैसेज दोस्तनि जा अचनि पिया त कॾहिं कंहिंजी लाइट थी वञे कॾहिं छा त जामी साहब खे तव्हां चओ त जी जामी साहब अदा रमेश वॾी महिरबानी अचे पियो आवाज़ साहिब बिल्कुलु ज़बरदस्त अचे हा सभ खां पहिरीं त मां तव्हां दोस्तनि सभ खे मुबारकबाद ॾियणु चाहियां थो तव्हांखे हुजण साहब खे त जेको तव्हां हीउ सिलसिलो शुरू कयो आहे उहो इंतिहाई शानदार आहे ऐं जेके बि वेहकूं तव्हां हेसि ताईं कयूं आहिनि उहे सभु पंहिंजो मटि पाण रहियूं आहिनि ऐं जेका अॼोकी वेहक आहे उनजी ख़ुशी मूंखे वधीक अञा इहा आहे त उहा तव्हां सिंध जे हिकिड़े तमामु हिकिड़े लाजवाब ऐं हिकिड़े निहायत कदावर शाइर ऐं हिकिड़े निहायत दिलबर इंसान मुंहिंजो दोस्त बि आहे भाउ बि आहे ऐं ॼण वजूद जो हिसो बि आहे डॉक्टर आकाश अंसारी ऐं उन सां तव्हां हीअ रिहाण रचाई आहे जंहिंमें सॼी दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके बि माण्हू आकाश सां मोहबत कनि था हुनजी शाइरी सां मोहबत कनि था उहे सभु अॼु गॾिया आहिनि सो तव्हांखे शाबाश हुजे जो तव्हां मोहबती मिलिया आहिनि ऐं मां हिन खां अॻु में काफ़ी दोस्तनि पंहिंजूं ॻाल्हियूं बि कयूं आहिनि डॉक्टर साहिबु पंहिंजी शाइरी ॿुधाई ॿियनि दोस्तनि बि शाइरी ॻाए ॿुधाई ऐं मां ज़ाहिराना आकाश सम्झो त हिक पासे अदबी लिहाज़ खां ऐं शाइराणे लिहाज़ खां हिकिड़ो वॾो मौज़ू बि आहे ऐं उन मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ वॾियूं वेहकूं खपनि ऐं ॿिए पासे वरी हू मुंहिंजो एतिरो दिलबर दोस्त आहे ऐं एतिरो असांजी पाण में ज़िंदगी जो साथ गॾु गुज़रियो आहे जो जेकॾहिं अदब खां ऐं शाइरी खां कतई नज़र रुगो हुनजी शख़्सियत ते या हुन सां तालुक ते ॻाल्हाइबो त उनजे लाइ बि तमामु घणो वक़्तु खपे पर मां कोशिशि कंदुसि त तमामु मुख़्तसिर लफ़्ज़नि में जेके ॻाल्हियूं मां ज़रूरी सम्झां थो त ज़रूरु कयां डॉक्टर आकाश अंसारी जा जेके ॿई हवाला आहिनि
यानी हू बतौर शाइर जे जीअं तव्हां पाण पंहिंजे तारीफ़ी ॻाल्हियुनि में चयो त डॉक्टर आकाश अंसारी जदीद सिंध जे शाइरीअ जो एॾो वॾो नालो आहे ऐं एॾो त मोतबर नालो आहे ऐं एॾो सेलिब्रेटेड नालो जो मुंहिंजे ख़्याल में गुज़िरियल ॾहाकनि खां सिंध जी ऐं सिंधियुनि जी का अहिड़ी महफ़िल न हूंदी को अहिड़ो ज़िक्र न हूंदो अदब जो जंहिंमें आकाश खे न ॻायो वियो हुजे, आकाश जे बारे में न ॻाल्हायो वियो हुजे ऐं हुनखे सेलिब्रेट न कयो वियो हुजे। इन लिहाज़ खां इहा हिकिड़ी तमामु हिकिड़ी घटि शाइरनि जे हिसे में एॾो भाॻ या एॾी साइथ या एॾी मञता आई आहे जो शेख अयाज़ जेको जदीद शाइरी जो जहान जोड़ियो हो ऐं जेको हुनजो हमअसर दौर हो उन खां पोइ जी टही में ऐं पोइ जी नस्ल में उहो माण्हू अयाज़ जे हूंदे ऐं एॾी वॾी पंहिंजी जाइ ठाहे। मां सम्झां थो त इहा आकाश जी शाइरी जो पंहिंजो तख़लीक़ी पंध आहे जंहिं हुनखे पंहिंजी इहा हैसियत ॾिनी आहे। ॿियो मिसाल तौरु ॻाल्हि थी कीअं रहां जलावतन जी जेको हुन पहिरियों किताबु आहे ऐं अधूरा अधूरा ॿियो किताबु आहे। मूंखे इहा एज़ाज़ हासिलु आहे त कीअं रहां जलावतन किताब जो जेको ॿियो छापो हो या टियों छापो अॼु खां 20 साल अॻ में त उनजो तफ़सीली मुहाग मूल थियो ऐं अॼु बि उन किताब में उहो मुहाग मौजूदु आहे। त मां सम्झां थो त जीअं जदीद सिंधी शाइरीअ जे मज़ाहिमती फ़िक्री शाइरीअ में जीअं विडियूं वसण आयूं शेख अयाज़ जो किताबु हिकिड़ो ग़ैर मामूली किताबु हो जंहिं जदीद सिंधी शाइरीअ खे हिकिड़ो नओं लहजो हिकिड़ो नओं रंग ऐं मिज़ाज ॾिनो। ऐं उन किताब खां पोइ मुंहिंजी नज़र में जेको आकाश जो किताबु आयो कीअं रहां जलावतन इन किताब खे जेतिरो सेलिब्रेट कयो वियो जेतिरो हिन किताब खे मञता ऐं मान मिलियो इन किताब सिंध में जीअं नौजवान नस्ल ते सियासी कारकुननि ते अवाम ते अदीबनि ते नए दौर जे शाइरनि ते अयाज़ आकाश जे हमअसर शाइरनि ते उन खां पोइ जे शाइरनि ते जेॾो ग़ैर मामूली उनजो असरु हो मुंहिंजे ख़्याल में इहा आकाश जी। ऐं पोइ उहो सफ़र कीअं रहां जलावतन ताईं बीह कोन रहियो। पोइ हुनजो उहो सफ़र अधूरा अधूरा जो किताबु आयो त उन में वरी हिकिड़ो नए रंग सां आकाश मुतारिफ़ थियो ऐं हाणे वरी टे दौर में आकाश जेका नई शाइरी करे पियो उहो वरी अञा हिकिड़ो नओं जो पंध मिज़ाज आहे। त मजमूई तौर ते मां हुते चवां थो हिन शाइरी ते त हिकु पासे डॉक्टर आकाश हिकिड़ो पंहिंजे दौर जो ऐं जदीद सिंधी शाइरीअ जो तमामु वॾो कदावर ऐं हिकिड़ो मुनफ़रद हिकिड़ो सघारो मज़ाहिमती ऐं रूमानवी शाइरी जो जेको इम्तिज़ाज आहे जंहिंखे मूं पंहिंजे मुहाग में चयो त ही उहो शाइर आहे जंहिंजी शाइरीअ में इनकलाब ऐं इश्क जूं सरहदूं पाण में मिली थियूं रहनि। तमामु ॾुखियो थी थो पए आकाश जी शाइरी में त तव्हां हुनजे ॿिए पासे वरी आकाश अंसारी शाइरी खां कतई नज़र बि हिकिड़ो निहायत दिलबर क़िस्म जो इंसानु आहे हिकिड़ो इंतहाई मोहबती माण्हू आहे ऐं असांजी सॼी ज़िंदगी जो वॾो हिसो गॾु गुज़रियो आहे। सफ़र बि गॾु कया अथऊं सिंध में मुल्क खां ॿाहिरि ऐं जेकॾहिं असांजे विच में हफ़्तो बि गुज़री वेंदो आहे हिकिड़ो लॻंदो आहे सदियूं गुज़री वियूं। ऐं आकाश खे मां तमामु वेझे खां ॾिठो आहे। आकाश मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त आहे भाउ आहे ऐं हिकिड़े घर जे भात वांगुरु न पर हिकिड़े जे हिसो आहे माण्हू वजूद जो। शख़्सी तरह मां हुते कुझु ॻाल्हियूं करे पोइ थो चवां थी शाइरी ते त आकाश पंहिंजे मिज़ाज में तमामु घणो इनफ़रादियत रखे थो ऐं हू ईअं असर क़बूल तमामु घटि कंदो आहे। इन करे आकाश ॿिनि शयुनि जो इम्तिज़ाज आहे। माना हिकिड़े माण्हू खे तव्हां मेड़े खणी मुठे में विझो ऐं तव्हांजे दाम में सफ़ा न ईंदो पंहिंजे अछलो मिज़ाज आहे हुनजो। त इहे ॿई शयूं हुनजे मिज़ाज में हुनजो इम्तिज़ाज आहे। पर पंहिंजे मिज़ाज में हुन में जेके ॿ टे अंसर मूं हमेशह ॾिठा आहिनि बसि हुन सां दोस्ती जे सफ़र में तूं बुनियादी तौर ते तमामु हिकिड़ो तख़लीक़ी क़िस्म जो मिज़ाज रखे ऐं उहा तख़लीक़ियत जो मिज़ाज हुनजो कोई शाइरी सां वाबस्ता न आहे।
हुनजो लाइफ स्टाइल, हुनजे ज़िंदगी जो अंदाज़, हुनजी चॉइसिस, हुनजो माण्हुनि सां चॉइसिस, हर हिकु नंढड़ी खां नंढड़ी ऐं वॾे खां वॾी शइ में आकाश वटि पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज आहे, पंहिंजी बि चॉइस आहे ऐं पंहिंजो हिकु टेस्ट आहे। त इन करे आकाश जे शख़्सियत में ऐं मिज़ाज में जेको तख़लीक़ी हुनजो मिज़ाज आहे उहो हुनजी वॾी सूंहं बि आहे, ॿी ॻाल्हि त आकाश जी शख़्सियत में जेका शाइरी में बि हुनजो उहो पासो आहे ऐं इहो तख़लीक़ी पासो बि आहे, पर शख़्सियत में बि आहे त हू जमालियाती ख़्याल खां तमामु घणो, हुनखे हर शइ में पहिरियों हुनजो पैमानो आहे त हुन में जमालियात केतिरी। इन करे तव्हां ॾिसंदव ॻाल्हि कई सवेर आकाश असांजे ईरान वारे सफ़र जी गुज़िरियल साल वियासीं, हिन ई रमज़ान जे महीने में गुज़िरियल साल रमज़ान असां हुते गुज़ारियो। त जेकॾहिं शिराज़ में हो त मां सम्झां पियो त शिराज़ खां ॿाहिरि न पियो निकिरी सघे, उथंदे वेहंदे सुबुह मंझंदि शाम शिराज़ हुनजे तबियत ते ज़ाहिर शिराज़ हाफ़िज़ जो शहर आहे ऐं अंगूरनि जो वलनि जो शहर आहे, तमामु हाफ़िज़ शहर आहे। आकाश जी शख़्सियत में इनफरादियत हुनजी पंहिंजी हिकिड़ो तख़लीक़ी मिज़ाज, हिकिड़ो तमामु जमालियाती हिकिड़ो मिज़ाज जेको हुनजे ज़िंदगी जे हर रंग में शामिल रहे थो, इहा हुनजी ख़ासि क़िस्म जी ख़ूबी आहे। ऐं शख़्सी तरह आकाश जी मां तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां त आकाश दोस्तनि जे मामले में हिकु त तमामु घणो चूज़ी माण्हू, हर कंहिं सां मिली सघे थो और हर शइ उन पर हुनजे ज़ाती दायरे में घणा माण्हू एतिरो आसानी सां दाख़िल थी न सघंदा, पर जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे हुन पंहिंजो दोस्त सम्झो आहे, जंहिंखे हैरत थींदी आहे, ॿार जेको नंढनि नंढनि ॻाल्हियुनि हैरान थींदो आहे, ॿार मोहबती थींदो आहे, ॿार जेको ॾही ख़ुशि थींदो आहे, ॿार जेको जेके ख़ूबियूं ग़ज़ाली पसंदि न कंदो, पर कंहिं माण्हू ग़ज़ाली खां पुछो त जेकॾहिं तोखां पुछियो वञे त सूफ़ी जो मिज़ाज छा थींदो आहे, ग़ज़ाली चयो त सूफ़ी जो मिज़ाज असुल ॿार वारो मिज़ाज थींदो आहे। आकाश जी शख़्सियत में जेका असली ॻाल्हि मां करणु चाहींदुसि त उहा आहे त हुन पंहिंजे पर हुनजे अंदर जो ॿार अञा ताईं जीअरो आहे, उहो सलामत आहे, हुनखे हमेशह आकाश बचाए रखियो आहे। इहा हुनजी मौजूदु आहे ऐं उहो ज़िंदा आहे। हाणे मां अचां आकाश जे शाइरीअ ते, गोड़ घणो पियो जेको माण्हू कंहिंजी माइक खुलियल आहे, थोरो हिनजो ख़्यालु कजे। दोस्त जी माइक खुलियल आहे, माइक सभिनी जूं बंदि कयो, सभिनी जो मंज़ूर। मूंखे लॻे थो तव्हांजी माइक खुलियल आहे, ॿाहिरां आवाज़ अचे थो पियो। जी 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 साईं, ॻाल्हायो हाणे तव्हां। ओके। इहे जेके चंद ॻाल्हियूं आकाश जे शख़्सियत जूं, हुनजे हिकिड़े दिलबर मिज़ाज जूं, हुनजे हिकिड़े मोहबती माण्हू हुजण जूं ऐं हिकिड़े ज़िंदा दिलि माण्हू हुजण जूं सां गॾोगॾु ऐं कॾहिं ज़िंदगी जा अहवाल लिखबा त हिननि शयुनि खे कलम कबो तफ़सील सां। हाणे मां अचणु चाहियां थो आकाश जी शाइरीअ ते, जिते अॻु बि लिखी चुका आहियां, पर अञा वधीक पासनि ते लिखण जी ज़रूरत बि आहे। पहिरीं ॻाल्हि जेका ॻाल्हि सवेर मूं कई इहा हुई त जेको जदीद सिंधी शाइरीअ जो दौर शेख हयाज़ पाण सां गॾु खणी आयो ऐं जंहिंमें हुनजो हमअसर नारायण श्याम बि हो ऐं जंहिंमें ॿिया घणा शाइर हुआ, नालनि जी ज़रूरत न आहे। त आकाश जी जेका पहिरीं इनफरादियत आहे शाइराणी, उहा हुनजो कमाल इहो आहे त हुनजी शाइरीअ ते घणो असर कंहिं बि माण्हूअ जो नज़र नथो अचे। हिकिड़े मजमूई तरह दौर जो असर त आहे या हिकिड़े तरक़ी पसंद इनकलाबी फ़िक्र जो असर त यकीनन हुनजी शाइरी जो मिज़ाज आहे, जमालियात ऐं जदीद जेके शाइरी जो दौर जी तक़ाज़ा हो। पर आकाश जी शाइरीअ ते मुंहिंजे ख़्याल में तमामु थोरा शाइर सिंध में अहिड़ा रहिया जिन ते बारे में इहो चई सघे थो त उन्हनि जो
ते अयाज़ जहिड़े वॾे शाइर जो सिधी करण को असांखे असर नज़र अचे, माना लॻे त को ही अयाज़ जो वॾो इम्पैक्ट आहे या ही अयाज़ ॻाल्हाए रहियो आहे आकाश जी ज़बानी। आकाश जो कमाल इहो आहे त हुन पंहिंजी तख़लीक़ी, हुन पंहिंजी फ़िक्री, हुन पंहिंजी मौज़ूआती, हुन पंहिंजी असलोब जी, हुन पंहिंजे फ़न जी, पंहिंजे तरकीबुनि जी, जेको बि शाइरी जो जेको जहान ऐं दुनिया हुनजे अंदरि थिए थी, आकाश जी वॾी ख़ूबी इहा आहे त उहा हुनजी इनफ़रादी तख़लीक़ी पंध आहे। ऐं आकाश जे शाइरीअ ते इहो ठपो हणणु मुमकिन न आहे त आकाश कंहिं बि शाइर खां एतिरो मुतासिर थियो आहे घणो जो उन ते उनजी छाप हुजे। त मुंहिंजे ख़्याल में इहो जॾहिं 70 जे ॾहाके जी आकाश ॻाल्हि कई, आख़िरी ज़मानो 80 जो ॾहाको जेको आकाश जे 80 जो ॾहाको आकाश जे उन जो ज़मानो आहे, त आकाश जो पंहिंजो तख़लीक़ी पंध अहिड़ो अख़्तियार करणु जंहिंमें हुनजी शाइरीअ जी तख़लीक़ी इनफ़रादियत पंहिंजी पूरे जमाल सां ऐं जोहर सां ऐं हुस्नाकी ऐं वुसत सां उथी बीहे, इहो मुंहिंजे ख़्याल में उन ज़माने में तमामु घटि शाइर हुआ अहिड़ा जेके ईअं उथी सघिया ऐं उन में आकाश जो वॾो कमाल आहे। ॿी ॻाल्हि जेका आकाश जी शाइरी में उन ज़माने में जेका जॾहिं आकाश जो शाइराणो हिकिड़ो उभार थियो आहे, जेका शइ ऐं अक्सर इहा ॻाल्हि मूं हिकिड़े भेरे लाड़काणे में आकाश शाम मलाई वई कंबर में मां उते बि ॻाल्हि कई ऐं काफ़ी मौक़े ते मां ॻाल्हि कंदो रहंदो आहियां, त अक्सर नए दौर जा शाइर इहो सुवालु उथारींदा आहिनि त आकाश खे एॾी मन्नता मिलण जो सबबु छा आहे। सुठा शाइर ॿिया बि पिया आहिनि, घणी शाइरी कंदड़ ॿिया बि शाइर पिया आहिनि, ऐं मुमकिन आहे केतिरनि शाइरनि आकाश खां अंग में 50 खां वधीक घणी शाइरी कई हुजे। आख़िर आकाश सिंध में छो आकाश थी उभरियो, या हिकिड़ो समाज कंहिं माण्हूअ खे जॾहिं मोट ॾिए थो या हुन सां एॾी मन्नता ॾिए थो त छा उनजे पोयां सबबु छा आहे। त मां सम्झां थो त मूं उते बि ॻाल्हि कई ऐं हाणे बि चवणु चाहियां थो त आकाश जी इन मन्नता जे पोयां जेको वॾो अहम सबबु आहे, ॿिया सबब बि आहिनि उनजा, पर हिकिड़ो वॾो सबबु इहो आहे त आकाश जी शाइरीअ में उहो तफ़कुर हो, हुनजी शाइरीअ में उहो फ़िक्र हुयो जंहिं हिकिड़े दौर में पंहिंजे समाज खे महसूस करायो त ॼण हिकिड़ी जेका इनक़िलाबी तर्जमानी थींदी आहे कंहिं दौर जी, उहो ई शाइर करे रहियो। ऐं आकाश जो इहो कमाल हो त आकाश जे शाइरीअ में जेको तफ़कुर हो, जेको इनक़िलाबी, ऐं मां हिते चवणु चाहियां थो त तरक़ी पसंदी ॿी शइ आहे ऐं इनक़िलाबियत ॿी शइ आहे। तरक़ी पसंदी खां इनक़िलाबियत अञा मथां ई मंज़िल आहे, छाकाणि त इनक़िलाबी शाइर उहो शाइर थींदो आहे जेको पंहिंजे शाइरीअ में अहिड़ो फ़िक्र आणे जेको हिन समाज जे ऐं रियासत जे ऐं पंहिंजे दौर जे समूरनि जेके फ़िक्री ऐं सियासी ऐं समाजी वहशतूं ऐं बुछड़ायूं आहिनि उन्हनि सां मज़ाहिमत करे, ऐं रुगो मज़ाहिमत न करे पर उन्हनि खां समाज खे तब्दील करण जी दग ते वठी वञण जे लाइ पंहिंजो हिसो ऐं रोल प्ले करे। त मुंहिंजे ख़्याल में आकाश जो कमाल इहो हो त हुन में जेको तफ़कुर हो, उन में इनक़िलाबी फ़िक्र जेको आकाश जी शाइरी में आहे, तव्हांखे जुज़वियात में टाइम घटि आहे पर मूं लिखियो अॻ में घणो आहे ऐं बाद में बि माण्हू लिखंदो, त आकाश जेके पंहिंजे नज़्मनि में, पंहिंजे ग़ज़लनि में, पंहिंजे गीतनि में जंहिं लहजे सां, जंहिं तफ़कुर सां, जंहिं अंदाज़ सां पंहिंजे दौर खे मुखातिब थियो, उहो दौर जो दाइरो जेको आहे, ईअं न आहे त रुगो आकाश ज़ियाउल खे चैलेंज कयो, आकाश ज़ियाउल खे बि चैलेंज कयो, आमृत खे बि चैलेंज कयो, वॾेरा शाही खे बि चैलेंज कयो, मुलायत खे बि चैलेंज कयो, जहालत ऐं तंग नज़री खे बि चैलेंज कयो। यानी उहे सभई चैलेंज जेके हिकिड़े समाज खे घणनि तरफ़नि खां बकोड़े बीठा हुआ, अॼु बि बकोड़े बीठा आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो शाइर पंहिंजे दौर में कीअं थो एड्रेस करे, उन्हनि सां मज़ाहिमत करे ऐं कीअं थो मज़ाहिमत ताईं रुगो न बीहे पर उन जे बारे में असांजा समाज खे उहा साञ ऐं तख़लीक़ी शऊर ॾिए थो जो उनखे। ऐं तव्हां ॾिठो त इहो ई सबबु हो जो आकाश हर स्टेज ते ॻायो वेंदो हो, हालांकि उनजो तालुक़ु अवामी तरीक़े सां हो पर उहो GSN जे जलसनि में बि एतिरो ई ॻायो वेंदो हो, उते उनखे ईअं पसंदि कंदा हुआ। ऐं ॿियनि खाबी दुर्जा तरक़ी पसंदि स्टेज हूंदी त जेके बि तरक़ी पसंदि ऐं वतन दोस्त उन ज़माने में फ़र्द हुआ, गिरोह हुआ, तंज़ीमूं हुयूं, उन्हनि सभिनी आकाश खे ओन कयो। उनजो सबबु इहो हो त आकाश जी जेका फ़िक्री गहराई ऐं वुसत हुई उहा पंहिंजे दौर जी तर्जमानी करे रही हुई, पंहिंजे दौर जे अवाम जी ज़बान बणी ऐं नतीजे में ज़ाहिर आहे आकाश खे मन्नता मिली। टी ॻाल्हि त जॾहिं को शाइर पंहिंजे रुगो दौर जो मतिलबु इहो न आहे त को माण्हुनि में माण्हू वञे केतिरो थो,
केतिरा सुघड़ शाइर आहिनि, केतिरा घणा शाइर आहिनि उहे आकाश खां ऐं शेख खयाज़ खां ऐं ॿियनि केतिरनि बुखारीअ खां 100 भेरा वधीक अवाम वटि विया हूंदा। सवाल रुगो माण्हुनि सां डायरेक्ट लाॻापियो न आहे, सवाल इहो आहे त कंहिं शाइर खे पंहिंजे दौर जी सम्झ केतिरी आहे ऐं उहा सम्झ हुनजी मक़ामी समाज जी बि आहे, हुनजे दौर जे हमअसर हालतुनि जी बि आहे, आलमी हालतुनि जी बि आहे। त आकाश जी शाइरी में तव्हांखे इहे सभु अक्सर मिलंदा त आकाश पंहिंजे दौर सां जुड़ियल शाइर, पंहिंजे दौर मां उभरी आयो। ईअं न हो त को हिकिड़ो फ़र्दु आहे जेको पंहिंजे घर में वेठो आहे ऐं पंहिंजी महसूसात बयानु करे रहियो आहे। हे जेका आकाश खे मनता मिली, जेका आकाश खे पज़ीराई मिली, आकाश सां माण्हुनि खे ॻायो, आकाश सां माण्हू मोहबत कई, उहा सॼी इन बुनियाद ते बि आहे त माण्हुनि सम्झो त को माण्हू आहे जेको उन्हनि जे दिलि जूं ॻाल्हियूं पंहिंजे शाइरी में चई रहियो आहे। ईअं ई अयाज़ हो, ईअं बुखारी हो, ईअं ॿिया केतिरा वॾा शाइर हुआ। त आकाश जी जेका पंहिंजे समाज सां जुड़त आहे ऐं पंहिंजे नए नसुल खे जीअं हुन मुतासिर कयो, इन्फ्लुएंस कयो, उहो ज़ाहिर आहे त उनजो असर असां ॾिसूं था तुंहिंजी शाइरी में। कुझु मां ॿियूं ॻाल्हियूं बि करणु चाहींदुसि। मिसाल तौरु उहा इहा आहे त कॾहिं कॾहिं हीअं थिए थो त मिसाल हबीब जालिब आहे जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे, को शक न आहे, शानदार शाइर आहे। शाइरनि जी पाण में भेट कोन कबी आहे, उन्हनि जा रुझान ॾिसबा आहिनि, परखबा आहिनि ऐं इहा तक तौरु न कबी आहे त को नंढो आहे को वॾो आहे। शाइर जेको शाइर हूंदो आहे सो हूंदो आहे ऐं वॾो शाइर हूंदो आहे सो हूंदो आहे। त इन करे पर मां चवणु चाहियां थो त केतिरा असां वटि सिंधी में या उर्दू में या ॿियनि ॿोलियुनि में हिकिड़ा मज़ाहिमती शाइर उभरनि था जेके पंहिंजे दौर खे एड्रेस कनि था, पर उन्हनि जे शाइरीअ में मज़ाहिमती अंसर त घणो थिए थो, पर जेका जमालियाती तख़लीक़ी अंसर आहे, एक्सप्रेशन जो, असलोब जो, ॿोलीअ जो, नज़ाकतुनि जो, तजुर्बनि जो, उहो पासो किथे किथे खुटी पए थो। नतीजो छा थिए त हालतूं बदिलजनि थियूं त उहो शाइर मतरूक थियो वञे या एतिरो इरलेवेंट थियो वञे। पर आकाश जी ख़ूबसूरती जेका मूं सवेर ॻाल्हि कई उहा इहा हुई जेका मूं 20 साल अॻु में मुहागिर में बि लिखी हुई, त जेको ही मज़ाहिमत ऐं इनकलाबियत ऐं इनकलाबी अवामियत ऐं तख़लीक़ी जमालियात जो पाण में जेको इम्तिज़ाज आहे, इहा हिकिड़ो अहिड़ी ख़ुशबू, अहिड़ो होगा, अहिड़ो हिकिड़ो रंग आकाश पंहिंजी शाइरी में खणी आयो जंहिंजे करे तव्हां ॾिसंदव त हू इनकलाबियुनि खे बि ओतिरो ई प्यारो आहे जेतिरो आशिक़नि खे प्यारो आहे। ऐं मूं सवेर ॻाल्हि कई त इनकलाबी बि आशिक़ थींदा आहिनि, पर लाज़मी न आहे त हर आशिक़ इनकलाबी हुजे। हा, हर इनकलाबी ज़रूरु आशिक़ थींदो आहे। त इहा जेका तख़लीक़ी हिकिड़ो इम्तिज़ाज हो इनकलाब जो, इनकलाबी अवामियत जो, मज़ाहिमती शऊर जो ऐं जमालियात ऐं रुमानियत जो, इहो इम्तिज़ाज इन आकाश खे हिकिड़ी वॾी इन्फरादियत बख़्शी। हिकु ॻाल्हि ॿी मां करणु चाहियां थो, कहिड़ी जेका अॼोके शाइरनि खे सोचणु खपे। अॼोके केतिरा शाइर तव्हां ॾिसो त उहे शाइरी सुठी कनि था, ईअं न आहे त उहा शाइरी का ख़राबु आहे, उहा शाइरी का घटि असर रखे थी, पर तव्हां ॾिसो त हिकिड़ो शाइर हज़ारे शयूं लिखे थो, माण्हुनि खे यादि हिकिड़ी बि कोन्हे, पंहिंजे दौर खे यादि हिकिड़ी बि कोन्हे। पोइ जेकॾहिं कंहिं शाइर जी का शइ पंहिंजे समाज जे उर्फ़ आम ते नथी अचे, हुनजे दिलनि में नथी लहे, माण्हुनि जे आवाज़ नथी बणिजे, माण्हुनि जे शऊर जो हिसो नथी बणिजे, माण्हुनि जो हथियार नथी बणिजे, माण्हुनि जो अहसास जे इज़हार जो ज़रियो नथी बणिजे, त पोइ ज़ाहिर आहे त उहा पार नथी हणे। त आकाश जी ख़ूबसूरती हिकिड़ी इहा बि हुई जेका पंहिंजी शाइरी में त ऐं हे जेको आकाश जेको उर्फ़ आम थियो, मक़बूलियत, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई हिकिड़ी, इहा ॻाल्हि मां बार बार कंदो, रमेश ॻाल्हि कई, मां अॻु में ॻाल्हि इहा बार बार कंदो रहंदो आहियां ऐं मूं अॻु में बि आकाश सां गॾु कंबर में इहा ॻाल्हि कई त केतिरनि वॾनि वॾनि शाइरनि जी शाइरी पढ़िजे थी त लॻंदो आहे त हे हिसो लाजवाब आहे ऐं बाक़ी शाइरी भरती जी आहे, या बाक़ी शाइरी में ओतिरो उहा ॻाल्हि कोन्हे। पर आकाश जो कमाल इहो आहे त जेको ॿई किताब जेके आया, कीअं रहा जलावतन ऐं अधूरा अधूरा, त आकाश जो हर शेर पाण सां हिकिड़ी जाज़िबत खणी आयो। तव्हां लाइ ॾुखियो थी थो पए त तव्हां इहा चूंड कयो त हिन जो हे शेर भलो आहे या हे शेर भलो आहे, ऐं इहा जेका उनजो हिकिड़ो सबबु बि आहे, मां सम्झां थो उहो सबबु इहो आहे, मुंहिंजो दोस्त आहे, भाउ आहे, असां पाण में गॾु तमामु घणो उथंदा वेंदा आहियूं, सफ़र कंदा आहियूं। आकाश ॾाढो परफेक्शनिस्ट आहे, उहो कंहिं शइ मां मुतमिन ॾाढो ॾुखियो थींदो आहे। इन करे इहा जेका आकाश में ख़ूबी आहे, इहा अॼोकल्ह शाइरनि खे सिखणी पवंदी त तव्हां पे शाइरी कयो शाइर वांगुरु ऐं बाद में हिकिड़े नक़ाद ऐं पारखू वांगुरु पंहिंजी शाइरी खे ॿीहर पढ़ो। त आकाश जी जेका ख़ूबी आहे त हू इहा
कॾहिं ॻाल्हि न कंदो आहे त मां हीअ शइ लिखी पोइ छॾे ॾिनो न। आकाश पंहिंजी शाइरी खे बार बार ॾिसंदो आहे लिखियल शइ खे, जेसि ताईं मुतमिन न थींदो तेसि ताईं ॿाहिरि न खणी ईंदो। ऐं हिकु ॻाल्हि आख़िरी करणु मां चाहियां थो इहा आहे त जेका अॼोके मूं ॻाल्हि की शाइरनि जे हवाले सां, त आकाश में जिते लाड़ जी ॿोली, तव्हांखे ख़बर आहे त लाड़ जी ॿोली हुई ॾाढी मिठी आहे, ऐं आकाश जी शाइरीअ में जेको लाड़ जी ॿोली जो हुस्न आहे, जेको मेठाज आहे, जेका जमालियात आहे, जेके तशबीहूं ऐं तमसीलूं ऐं इस्तारा ऐं उञाण, उहा ॿोली अॻे ई पंहिंजे अंदरि रखे थी, उनखे उन वधीक या उहो सभु खणी आयो, असलोब खणी आयो। पर आकाश जी हिकिड़ी ॿी ख़ूबी आहे त मौज़ूआती नवान खणी आयो, ऐं इहा साॻी ख़ूबी हसन दर्स में पोइ कमाल थी। त जेकॾहिं हिकिड़ो शाइर मौज़ूआती नवान नथो खणी अचे, फ़िक्र जी गहराई ॿी ॻाल्हि आहे, फ़िक्र जी गहराई सां गॾोगॾु जेकॾहिं मौज़ूआती नवान न आहे ऐं मौज़ूआती वुसत न आहे त उहा शाइरी सुठी हूंदी, शानदार हूंदी, पर हिक रंगी हूंदी ऐं उनजे अंदरि उहा। इन करे मां इहा अॼोके हिन बेहक जे तवसुत सां अॼोके दौर जे शाइरनि खे बि चवणु चाहियां थो त शाइरी में जेको फन जो पासो आहे, ॿोली असलोब तरकीबुनि जो पासो आहे, उहो जेको तजुर्बनि ऐं जमालियात जो पासो आहे, उहो उन सां गॾोगॾु जेके फ़िक्र जी गहराई ऐं मौज़ूआती वुसत शाइर वटि न हूंदी त पोइ बरजा घणो थींदो। इन करे आकाश जी ख़ूबी हिकिड़ी इहा बि आहे त तव्हां ॾिसंदव त हुन वटि मौज़ूआती नवाण बि आहे, मौज़ूआती वुसत बि आहे, ऐं अहिड़ा उनवान, अहिड़ा मौज़ू खणी आयो जेके अणछुहियल हुआ। ऐं हुनजी इहा ख़ूबी बि हुई जेको तव्हांखे नज़म ॿुधाई पुछाणे वारो, त हिकिड़ी का वाक़ियो थिए थो, का हैपनिंग थिए थी, का जेका बज़ाहिर करंट रियलिटी आहे, पर जॾहिं तख़लीक़ी शाइर उनखे हिकिड़े शाइराणे हिकिड़ी गहराईअ सां ऐं अलामती अंदाज़ सां खणे थो त हाणे आमी फापी वारो किसो माण्हुनि खे यादि बि न हूंदो, नए नसुल खे ख़बर बि न आहे हुनजी, पर उहो नज़म ज़िंदा आहे। ज़ियाउलक मरी वियो, हाणे उहो ज़ियाउलक जो फरमान मरी वियो, उहो अॼोके दौर खे ख़बर बि न आहे, पर आकाश जो नज़म जीअरो आहे। छो त आकाश जी जेका ख़ूबी इहा हुई त उहो जॾहिं वाक़िया थियनि था, अहिड़ियूं शयूं थियनि थियूं, त उनखे उहो एॾे गहरे फ़िक्र सां ऐं जमालियाती अंदाज़ सां खणी आयो पंहिंजी शाइरी में, जो मौज़ू दौर मटिजी विया। आकाश जी शाइरी जो जेको जाज़बियत आहे, जेको हुस्न आहे, उहो पारूथो कोन थियो ऐं न थींदो। त मां सम्झां थो इहे उहे सभई ॻाल्हियूं आहिनि। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका अवामियत वारी बार बार थींदी आहे, उहा अक्सर मां वज़ाहत कंदो आहियां, ख़ासि तौर ते उस्ताद बुखारी ऐं आकाश जे हवाले सां। उहा इहा आहे त अक्सर चइबो आहे फलाणो अवामी शाइर। अवामी शाइरनि जा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ा उहे अवामी शाइर जेके सुगड़नि वांगुरु या रिवायती शाइरनि वांगुरु मुरवज ॻाल्हियूं समाज में जेके मौजूदु आहिनि, जेके दकियानूसी बि आहिनि, या उन्हनि में उहा गहराई कोन्हे, उन्हनि जे खे शाइरी में आणियुनि जो वर्जा कनि था। इन करे इहा इन क़िस्म जी अवामी शाइरी कैसेटुनि में मौजूदु आहे। तव्हां ॾिसो कैसेटी शाइरनि जी शाइरी जेका आहे, जेका जिन खे अवामी चयो वेंदो आहे। जॾहिं उस्ताद बुखारीअ खे, जॾहिं आकाश खे चइजे थो त हे अवामी शाइर आहे, त उन जो मतिलबु हू रिवायती अवामियत न आहे। इन जो मतिलबु आहे त ही इनक़िलाबी अवामी शाइरी आहे। माना ही उहा अवामी शाइरी आहे जेका इनक़िलाबी शऊर सां हथियारबंद अवाम जो इज़हार हूंदी आहे। इन करे अॼोके दौर जे शाइरनि खे इहा ॻाल्हि बि सम्झणी पवंदी। ऐं मां इन ॻाल्हि खे हिते पूरो कयां त आकाश अंसारी असांजो दोस्त आहे, असांजो भाउ आहे, असांजो हिसो आहे वजूद जो। ऐं आकाश अंसारीअ जेको पंहिंजो शाइराणो पंधु कयो आहे पंहिंजी ज़िंदगीअ में, जीअं पंहिंजे समाज सां जुड़ियो आहे, जीअं हुन सिंधी शाइरीअ खे तमामु हसीन शयूं ॾिनियूं आहिनि, उनजो पंहिंजे समाज ते असरु हुन जीअरे ई ॾिठो आहे, पंहिंजी हयाती में ॾिठो आहे, असां ॾिठो आहे। ऐं आकाश हर नस्ल जो शाइर आहे। हुनखे हुन पंहिंजे हमअसर दौर में माण्हुनि खे मुतासिर कयो, पंहिंजे दौर जी तहरीकुनि ते असरु विधो, पंहिंजे दौर जे शाइरनि ऐं अदीबनि ऐं कारकुननि ते असरु विधो, बाशऊर माण्हुनि ते असरु विधो। पर अॼोको जेको नौजवान आहे, जंहिं उहे दौर ॾिठा ई कोन, पर उहो जॾहिं आकाश जी शाइरीअ खे पढ़े थो त उहो उन रिवायत सां जुड़े थो। इहो ई सबबु आहे त आकाश अॼु बि नए दौर जे नौजवान नसुल सां बि एतिरो ई वाॻियल आहे, जुड़ियल आहे, ऐं उहो नसुल हुनखे पढ़े थो। इहो ई सबबु आहे जो किताब बार बार शाया थियनि था, हुनजे किताबनि जा बार बार एडिशन अचनि था। त मां सम्झां थो
त जेका हीअ असां अॼु तव्हांजी कचहरीअ में आकाश खे मञता या हूअं ई मिलंदी रहे थी, त इहा रुॻो फर्द खे मञता न आहे, फर्द खे मञता बि आहे, पर उन फर्द जे तख़लीक़ी पंध खे मञता बि आहे, हुनजे तफ़कुर खे मञता बि आहे, हुनजे फन खे बि मञता आहे। ऐं जेके अॼोके दौर जा शाइर आहिनि उन्हनि खे इन्हनि शयुनि मां सिखणो पवंदो त को माण्हू आकाश अंसारी कीअं थींदो आहे ऐं कंहिं माण्हूअ खे पंहिंजे समाज में मञता कीअं थी मिले। लतीफ़ साईं जी सिट ते मां ॻाल्हि पूरी थो कयां त समाज में त सवलो कोन्हे जो कोई हर माण्हू खे मञता ॾींदो आहे। लतीफ़ साईं चयो आहे त पुछनि जे मेहार खे पुछे से मेहार, त जेके मेहार खे पुछनि था मेहार बि उन्हनि खे पुछे थो। त जेका ही आकाश खे असांजे दोस्त दिलबर दोस्त खे सिंध जे समाज में जेका मञता हासिल आहे उहा दरअसल जेका मूं तफ़सील सां ॻाल्हि कई उनजो नतीजो आहे। ऐं अॼोके दौर जे शाइरनि खे नवनि शाइरनि खे आकाश जहिड़नि सीनियर ऐं कदावर शाइरनि जे उन तख़लीक़ी सफ़र मां सिखणो पवंदो त हू कीअं अॼोके दौर खे एड्रेस कनि, हू कहिड़ा नवां मौज़ू खणी अचनि, हू कहिड़े नए अंदाज़ सां। अॼोके दौर जी हालत इहो आहे तव्हां 100 गज़ल पढ़ो लॻे थो पढ़ियल न गई। नओं शेर अयाल चयो त शाइरी जा रूह खे गरमाए नथी, मंज़िल मक़सूद खे पाए नथी। हाणे तव्हां जेकॾहिं हिकिड़नि शाइरनि जूं रोज़ फेसबुक ते सभई शाइरियूं पढ़ो था लॻे थो अॻई पढ़ियल आहिनि, पर केतिरा शाइर अहिड़ा सुठा आहिनि जेके ॾाढियूं हसीन शयूं लिखनि था। त इन करे हीअ जेके अॼोके दौर जी या नौजवान या जेके नवां उभरंदड़ या उभरी जेके चुका आहिनि शाइर आहिनि उन्हनि खे इन पंहिंजे सीनियर टही जे शाइरनि जे इन तख़लीक़ी पंध मां सिखणो पवंदो। ऐं मूंखे ख़ुशी आहे त अॼोकी हिन वेहक में दोस्त सभु शामिल थिया आहिनि, देरि बि घणी थी वई आहे, इन करे ॻाल्हि कहीं ॾुगी न थी वञे। त मां तव्हांखे थोराईंदो आहियां त तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो त मां बि हिन महफ़िल में कचहरी में शरीक हुउसि। ऐं आकाश मुंहिंजो दोस्त आहे, भाउ आहे, ज़िंदगी जो हिसो आहे, सलामत रहे, ख़ुशि रहे ऐं ज़िंदगी तव्हां जेको हुस्नाक रवैयो आहे हुनजो हमेशह उन सां जुड़ियल रहे। ऐं जेको पाण चई त अञा कुझु जियो, असां चवंदा अञा कुझु छो जिए। आकाश पंहिंजी तमामु डिघी ऐं सिहतमंद ॼमार माणे ऐं असांजी महफ़िल जो हमेशह मोर रहे। वॾी महिरबानी जामी साहब, तव्हां जेको आहे तमामु मुफ़सिल अंदाज़ में जेको आहे सॼे हिनखे मतिलबु फन ऐं फ़िक्र ते जेको ॻाल्हायो, इहा तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर आकाश अंसारी साहब खे गुज़ारिश